बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम सुबह मेहरान में मतां जो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंभर जॾो तुंहिंजो नाव बाजब ओॾियाई मंगर ये थंबेर ये थूरी तूं छपर तूं छांव आऊं गुजारो खां तोखे मालूम सभ खां। इन दुआ सां गॾु हाज़िर आहियूं त छा लज़त हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजनि सां गॾु मुरकंदा रहो, जीअंदा रहो। मौसम जूं तब्दीलियूं आहिनि, मुंहिंजो गलो त वेठल आहे, पर कोशिशि पूरी कंदासीं त तव्हां सां साथ निभायूं। ऐं ज़ाहिर ज़िम्मेवारियूं आहिनि, हिकिड़ो प्रोफेशनल इदारो आहे त हुन सां गॾु ज़िम्मेवारनि सां गॾु बीहबो आहे। ऐं तव्हांखे बि इहा नसीहत कजे थी, इल्तिजा कजे थी त मौसम जूं तब्दीलियूं आहिनि, थधो गरम जो जेको मामिलो आहे हिन में गला बि वेहनि था त बुखार ऐं ॿियूं जेके आहिनि मुश्किलातूं ऐं तकलीफ़ूं थियनि थियूं। गॾोगॾु असां इन दुआ सां बि शामिल आहियूं त शाल असांजो सिंधू वहंदो रहे ऐं जन्नतुल फिरदौस जेके ॿई कंदियूं आहिनि मेहराण जूं उहे आबाद हुजनि। उहे हिन वक़्तु बड़भांग आहिनि, उहे पंहिंजे बका जूं जंग विढ़ी रहियूं आहिनि, इहे ॿई कंदियूं मेहराण जूं। ऐं सिंध जो हर माण्हू जेको आहे उन सिंधूअ जी बका जी जंग लाइ मैदान ते लथल आहे। अॼु बि सॼी सिंध मां काफ़िला ठरी जेको बाईपास आहे उन ते पहुचंदा ऐं उनखां पोइ जेको आहे उते वकीलनि जे तरफ़ां धरणो हयो वेंदो। सॼी सिंध जा वकील जंहिं वक़्तु असां नशरियात में आहियूं, तव्हांखे जीअं ई असां सलाम कयो आहे त जेके इतला इहे ई आहिनि त सॼी सिंध मां काफ़िला जेके आहिनि उहे ठेड़ी बाईपास तां आहिनि ऐं उते अॼु हिकु तमामु वॾो धरणो हयो पियो वञे। अहिड़ी त गुज़िरियल 4 महीननि खां वठी सिंध जो हर हिकु माण्हू, ॿार बचो, औरतूं, उहे सभु रोडनि ते आहिनि। हिन निटण गर्मीअ में जिते 45 डिग्री सेंटीग्रेड खां वठी 55 डिग्री सेंटीग्रेड ताईं सॼी सिंध में गुज़िरियल 2 हफ़्तनि खां वठी गर्मी पई रही आहे। जिते रमज़ान जा रोज़ा हुआ उन रोज़नि में उन उञ ते उन बुख ते बि जेको आहे माण्हू पंहिंजे सिंधूअ जी बका जी जंग विढ़ी रहियो आहे। पर उनजे बावजूदि अञा ताईं उहो जेको चोलिस्तान केनाल आहे उन ते पंहिंजो कमु बंदि न थियो आहे ऐं रोज़ु नओं हिकिड़ो लॉलीपॉप ॾिनो वञे थो, रोज़ु हिकिड़ा नवां उहे ॾिना वञनि था। गुज़िरियल ॾींहं जे अख़बार में हिकु ॿी जेका तकलीफ़ ॾींदड़ ख़बर हुई उहा इहा हुई त हीअ जेके असांजा मादनियाती वसीला आहिनि ऐं जितां कोयलो निकिरे थो, जितां कोल माइंस आहिनि, इहे मादनियाती वसीलनि ते बि हाणे वफ़ाक़ चयो आहे त असां पंहिंजी अथॉरिटी क़ाइमु कंदासीं, इन्हनि जा रेट असां तइ कंदासीं, इन्हनि जा ठीका असां पाण ॾींदासीं। तोड़े जो अरिड़हीं तरमीम खां पोइ इहो मामिलो सूबाई मामिलो आहे, पर उनजे बावजूदि असांजी सिंध हुकूमत उनखे नो ऑब्जेक्शन ॾिनो आहे। ऐं पोइ हाणे इहो आहे त इहो अथॉरिटी ठहंदी मादनियात जी, उनखां पोइ इहे समूरा जेके मामला आहिनि उहो पिणु वफ़ाक़ ॾिसंदो। हिकिड़े पासे शहबाज़ शरीफ़ चवे थो त असां केनाल न ठाहींदासीं, ॿिए पासे पंहिंजे उन जेको 2 ॾींहं पहिरीं ख़िताबु कयो आहे त पेट्रोल जा अघु त आलमी मार्केट में तमामु घणा किरी पिया आहिनि, पर असां पेट्रोल आम माण्हू खे रिलीफ नथा ॾियूं। असां आम माण्हू खे रिलीफ ईअं था ॾियूं त इहो जेको पैसा आहिनि उहे असां बलोचिस्तान में जेको आहे रोड ठाहींदासीं ऐं ॿियो असां केनाल ठाहींदासीं। इन समूरे मामले ते पाण डिस्कस कंदासीं। तव्हां प्रोग्राम जो अञा शुरू आहे, उमेदु इहा आहे त तव्हां प्रोग्राम खे इंजॉय कंदा, तव्हां पंहिंजो इनपुट बि हिन में शामिलु कंदा, तव्हां पाण बि हिन प्रोग्राम में शामिलु कंदा। अॼोको प्रोग्राम तमामु ख़ूबसूरत थियणु वञी रहियो आहे। थोरे जो मुंहिंजो गलो साथ नथो ॾिए, पर हिन बावजूदि तव्हांजी मोहबत ते छिकी आई आहे। ऐं अॼोको प्रोग्राम में पाण औरतुनि जे बिज़नेस ते ॻाल्हाईंदासीं, शाइरी ते ॻाल्हाईंदासीं, अदब ते ॻाल्हाईंदासीं, समाज ते ॻाल्हाईंदासीं, नौजवाननि ते ॻाल्हाईंदासीं, उनजे मुस्तक़बिल ते ॻाल्हाईंदासीं। गॾोगॾु जेॾीमहिल चैट जीपीटी जी ॻाल्हि कयूं था, जदीद टेक्नोलॉजी ॻाल्हि कयूं था, जदीद पाण इल्म जी ॻाल्हि कयूं था, त उन सूरत में जेॾीमहिल हिन वक़्तु असांजे इदारनि में, तालीमी इदारनि में जेके सालनि खां वठी 1960 ऐं 70 खां वठी जेके शोबा आहिनि उहे छा हाणे उन्हनि जी कहिड़ी अहमियत ऐं अफ़ादियत आहे, उहे पंहिंजो आउटपुट कीअं पिया ॾियनि, पाण इन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं मां बिना के देरि पंहिंजे महिमान ॾांहुं वञा थो। संदन तालुक़ु जेको आहे उहो शाइरीअ सां बि आहे, पाण नामियार कॉलमिस्ट आहिनि, गॾोगॾु उन्हनि PhD कई आहे मलाइशिया मां। संदन 4 शहरी मजमूआ अची चुका आहिनि, 2 सिंधीअ में, 2 उर्दूअ में। अधूरा ख़्वाब ऐं तोखां तो ताईं, तोखां तो ताईं संदन सिंधीअ में 2 शहरी मजमूआ आहिनि। अहिड़ी त अजनबी जज़ीरों पर ऐं सदा गूंज उठी, इहे 2 संदन उर्दू जा मजमूआ आहिनि, उर्दूअ जी शाइरी आहे। गॾोगॾु पंहिंजा संदन 40 खां वधीक जेको आहे उहे मुकालमा जेके आहिनि उहे पेपर्स शाया थी चुका आहिनि। मुख़्तलिफ़ इशूज़ ते पाण जी गुफ़्तगू कंदियूं आहिनि, तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो मौक़िफ़ पेश कंदियूं आहिनि। मां चाहींदुमि त उनखां पोइ मां उनजो नालो वठां। पहिरीं संदन शाइरी जेको आहे 2 टे जेके सलेक्शन आहिनि उहो जेको आहे मां पढ़ां त कॾहिं ईंदे अञा इंतज़ारु आहे। तमामु ख़ूबसूरत सिटूं आहिनि त कॾहिं ईंदे अञा इंतज़ारु आहे ऐं मुंहिंजो थींदे अञा इंतज़ारु आहे। शाइरा चवे थी त मुंहिंजो कॾहिं थींदे अञा मूंखे इंतज़ारु आहे। अहिड़ी रीति उर्दूअ में जेका संदन शाइरी आहे, जेका सदा गूंज उठी किताबु आहे, उनजे पोयां जेका हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरी आहे उहा आहे त बिछड़े हो तुम जब से एक आह से निकलती है कि सदा गूंज उठी है, तेरे दम से ये ज़ीस्त फिर से यूं निखरती है, सदा गूंज उठी है,
खौफ से दिल है गमज़दा, कुछ बात न बनती है कि सदा गूंज उठी है। पाण 4 शेरी मजमून जो शाइर आहिनि, कॉलमिस्ट आहिनि, ख़ूबसूरत इंसान आहिनि। डॉक्टर नवीदा कटपर असांजा महिमान आहिनि ऐं उनखे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं। वेरी गुड मॉर्निंग टू यू मैडम, कीअं आहियो तव्हां? थैंक यू सो मच। तव्हांखे बि गुड मॉर्निंग हुजे ऐं पंहिंजी क़ौम खे बि गुड मॉर्निंग हुजे। मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह। कीअं तव्हांजो सुबुह थींदो आहे? हिकु शाइरा जो, हिकु कॉलमिस्ट जो, मतिलबु सुबुह जो उथी मतिलबु टीचर बि आहियो, एसोसिएट प्रोफेसर आहियो तव्हां, त हिकु ज़ाहिरा शाइरा, हिकु तमामु हसास दिलि, उन खां पोइ हिकु उस्ताद, सोशल इशूज़ ते नज़र हुजे, वरी ख़ासि तरह जॾहिं असां सिंधु हुजे उन ते मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं तफ़सीलन। इन क़िस्म जी सूरत हाल हुजे, सिंध बया खां भर हुजे, बेरोज़गारी हुजे, त उन सॼे उन में जॾहिं महिल सिजु उभरंदो आहे त उहो तव्हांजी नज़र में उहो सिजु कीअं हूंदो आहे, सुबुह कीअं हूंदी आहे? सच पुछो त तव्हां जेको बि कुझु ॻाल्हाए विया इन में ई इन जे रेफरेंस में ईअं चई सघां थी त जॾहिं एॾा इशूज़ हुजनि पंहिंजी सिंध सां लाॻापियल, पाकिस्तान में बि खणी बलोचिस्तान जो ॻाल्हि कयूं या पूरे पाकिस्तान में ॻाल्हि कयूं, सिंध में ख़ुशूसन, छो त असां पाण सिंधी आहियूं, त इते असां वटि आए दिन को न को इशू अचे थो, को समाजी मसइलो अचे थो। त जॾहिं इहे मसइला बैक टू बैक असां ॾिसूं था त मुख़्तलिफ़ मसइला आहिनि। जीअं तव्हां पहिरीं खां ॾिसंदा था अचो त सिंध हिकिड़े मसइले मां निकिरे नथी, ॿिए मां टियों, त उहे सभु पाइल अप थींदा वञनि था। जॾहिं त तव्हां पहिरीं त इहो सुवालु आहे त असांखे निंड अचे थी या न, ऐं उहा परेशानी ऐं स्ट्रेस जी सिचुएशन आहे समाजी लेवल ते, पंहिंजे क़ौमी लेवल ते, पंहिंजे ज़ाती लेवल ते बि इंसान जा। जीअं सभु तव्हां पाण चई विया त हिकिड़ा सोशल इशूज़ आहिनि, पर्सनल इशूज़ आहिनि, प्रोफेशनल इशूज़ आहिनि। इन्हनि सभिनीनि जे हूंदे स्ट्रेस तव्हांजी ओवरऑल, सिर्फ़ु मुंहिंजी न पर सभिनीनि जी, असां सभिनीनि सिंधियुनि जूं निंडूं पिटियूं पियूं आहिनि। हाणे उन में पोइ जॾहिं निंड अचे थी, उहा स्ट्रेस खणंदे पोइ जॾहिं निंड ईंदी आहे त बहरहाल लेट निंड थी अचे। ऐं मां सम्झां थी त असांजी पूरी क़ौम हिन वक़्तु हिन इंतिशार जो शिकार आहे, तंहिंजे करे। पर सुबुह जेको आहे, सुबुह त सुबुह ई हूंदो आहे। उन जे लाइ बसि जीअं ई रूटीन में अगरि ॻाल्हि कजे त जीअं त जॉब आहे मुंहिंजी प्रोफेशन, त मां सुबुह जो सवेर उथंदी आहियां ऐं सिज त ख़ूबसूरत ई आहे। ऐं अलाह करे त असांजी धरती, असांजी सिंध ते इहे सिज उभरनि, सिज न लहनि, अहिड़े क़िस्म जा तकलीफ़ुनि वारियूं हालात न थियनि पैदा। त बसि उन में इहा आहे त सवेर उथंदा आहियूं ऐं जेको आहे नाश्तो वग़ैरह करणु, उन खां पहिरीं थोरो हिकिड़ी अहिड़ी हूंदी आहे त भले 10 मिंट 15 मिंट हिकिड़ी फ्रेश एयर में साह खणण जो मौक़ो मिलंदो आहे। पोइ वरी नाश्ते खां पोइ पाण यूनिवर्सिटी वेंदी आहियां मां, ऐं उते बसि क्लासिस वग़ैरह हूंदा आहिनि, ऑफिशियल कमु वग़ैरह उन्हनि सां लाॻापियल। सही ज़बरदस्त। अच्छा, नवीदा कटपर नालो कीअं पियो ऐं उन खां पोइ उनजी ग्रोथ कीअं थी? अॼु जेको 4 शेरी मजमू आहे, 40 पेपर, PhD, एसोसिएट प्रोफेसर, ठीकु आहे, हेॾो सारो कमु थी कीअं वियो? हा, अक्सर इहो सुवालु पुछियो वेंदो आहे मूंखां त इहे सभु कम डिफरेंट नोयत जा आहिनि। ऐं छो त हिकिड़े पासे ॾांहुं मुंहिंजे प्रोफेशन में बिज़नेस आहे, ॿिए पासे ॾांहुं मां लिटरेचर अदब सां वाबस्ता आहियां। ऐं उनखां अलावा शायदि हिकिड़ो पहलू तव्हांखे ख़बर न हुजे, मिस करे विया या मतिलबु ॿुधायो तव्हांखे न वियो हूंदो, त LLB बि आहियां मां। LLM में हाणे मुंहिंजी कंप्लीट थी, सो हुन में बि मुंहिंजो मां उहा डिग्री बि कई आहे लॉ जी तरफ़। बहरहाल इहे जेके सभु मामलात आहिनि, कीअं कया त इन में इहा मां ईअं चवंदसि सभिनीनि जे लाइ इन में मैसेज बि आहे त करण जे लाइ अगरि इंसानु पंहिंजी नेक नियतीअ सां या डिटर्मिनेशन सां कंदो त सभु शयूं थियूं सघनि। ऐं अलाह ताला जेका तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे, हिकिड़ी ज़िंदगी आहे, उनखे तव्हां जेतिरो बहितर करे गुज़ारे सघंदा त ओतिरो तव्हांजी मदद थींदी अलाह जे तरफ़ां बि, ऐं अहिड़े क़िस्म जा माहौल बि ठहंदा आहिनि। त मां शुरू खां ई थोरो एजुकेशन सां ऐं इल्मो तदरीस सां काफ़ी अटैच्ड हुयमि, नंढपण खां ई वठी। नालो मूंखे मूं ते जेकॾहिं तव्हां चओ त ईअं पियो त मुंहिंजी नालो मुंहिंजी वॾी सिस्टर आहे, उहा शुरू खां ई नंढपण खां ई हुनजी लिटरेचर सां ॾाढी दिलचस्पी हुई। त हुन किताब में हिकिड़ो नावल पढ़ियो जंहिंमें हिकिड़ी छोकिरीअ जो नालो हीरोइन जो नवीदा हुयो, की जेका नॉवल जी हिकिड़ी माना मेन कैरेक्टर छोकिरी हुई, हुनजो नवीदा नालो हुयो। त हुन मां पैदा थी हुयमि तंहिं वक़्तु, त हुननि जेको आहे सो मुंहिंजो इहो नालो सजेस्ट कयो त नवीदा रखूं।
पर इन खां अॻु में मुंहिंजे बाबा इहो चयो हुयो त ठीकु आहे नविदा रखो, पर मुंहिंजे तरफ़ां मुंहिंजो नालो जेको आहे हिन ते अख़्तर हूंदो। त ॿई नाला इतफ़ाक़ सां मतिलबु मुंहिंजा माना पोइ गॾु हलिया। माना पोइ मुंहिंजी दाख़िला में स्कूल में नविदा अख़्तर जे नाले सां नालो आयो, पर इतफ़ाक़ ईअं थियो त वरी टीचर जेको आहे सर्टिफिकेट्स में उन्हनि थोरो नाले में स्पेलिंग में ईअं करे त नविदा जी अलिफ न ॾिनी, पोइ नवीद अख़्तर थी वियो माना सर्टिफिकेट अकेडमिया में। त अक्सर मूंखे लेटर करस्पॉन्डेंस जेका थींदी आहे उहो मिस्टर नवीद अख़्तर करे लिखंदा आहिनि, पर ऐं पुछंदा आहिनि त तव्हां त नवीद आहियो, पर मुंहिंजो असल इहो ई नालो हो। पोइ बहरहाल उहो करेक्शन्स में वरी घणो हुयो जो मूं काफ़ी कमु कया, त वरी सर्टिफिकेट्स में करेक्शन्स में इलाही माना खफ़ो लॻो, त अञा ताईं उहो मुंहिंजी डॉक्यूमेंटेशन ईअं आहे। बाक़ी मूंखे मुंहिंजो नालो माना नवीदा अख़्तर आहे। मतिलबु तव्हांजी डॉक्यूमेंटेशन में क्लर्कली जेको एरर आहे उन में तव्हां सॼा चेंज थी विया आहिनि? हा बसि पोइ हुनखे ईअं कहिड़ी काफ़ी अहिड़ा नाला हूंदा आहिनि, कंहिंजा मशहूरु हिकिड़ा हूंदा आहिनि ऐं वरी हुन में डॉक्यूमेंटेशन में डिफरेंट हूंदा आहिनि, पेन नेम तव्हांजा डिफरेंट हूंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा मैडम नविदा, जेको त सोसाइटी में हिन वक़्तु तव्हां ॾिसो पिया, हिनखे कीअं फील करे थी हिकु शाइरा औरत थी, हुनखां पोइ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जॾहिं औरतूं असांजो पुठिते पियल आहिनि, तव्हां कीअं हिन सॼे मामले खे तव्हां वॉच कंदा आहियो? हा बिल्कुलु सही, तव्हांजो सुठो सुवालु आहे। असल में मां जेको आहे जीअं त ॿुधायो तव्हांखे त नंढे हूंदे खां ई इन इल्म तदरीस सां बि ऐं समाजी जेके लाह चाढ़ा थियनि था, जेके ॾाढ ज़्यादतियूं सख़्तियूं ऐं माण्हुनि ते जेको आहे सो जबर ज़ुल्म थिए थो, उन खां मां काफ़ी नंढी एज खां ई ॾाढी मुतासिर थींदी रही आहियां। जो मतिलबु ईअं आहे त सेंसिटिव माण्हू जॾहिं हूंदो आहे त उनखे उहे शयूं न वणंदियूं आहिनि, न पसंदि ईंदियूं आहिनि, त जेकॾहिं नाइंसाफ़ी थींदी हुजे। पोइ इतफ़ाक़ अहिड़ो आहे त मां फ़िलहालु त इहा शइ माना हिन मौज़ू खां हटी वेंदी, जो मां पंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ लाइ चवां त काफ़ी जॻहियुनि ते मूंसां कीअं कुझु नाइंसाफ़ियूं थींदियूं रहियूं आहिनि एजुकेशन जे हिसाब सां, या चइजे त जॉब जे हिसाब सां, ऐं पर्सनल लाइफ में काफ़ी अहिड़ा मामला थींदा रहंदा आहिनि। उनखे साइड ते रखी अगरि असां जनरली हिकिड़ो वठूं त जनरली सोसाइटी में एॾा घणा इशूज़ आहिनि जंहिंमें ख़ासि करे पाकिस्तान में त आहे ई जेका जेंडर डिस्क्रिमिनेशन में जेकॾहिं असां ॾिसूं था त ग्लोबल रिपोर्ट्स जे अंदरि असां अगरि जेकॾहिं सर्वे थिए थो 49 कंट्रीज़ जो, त असां उन में 48 ते 149 ते थिए थो त असां 148 ते आहियूं, यानी ते सेकेंड लास्ट ते आहियूं। हर अहिड़ी जेका मुसबत ऐं जेका इकनॉमिक इंडिकेटर्स में जेका बि प्रोग्रेस आहे, उन में पाकिस्तान जी जेका प्रोग्रेस आहे, वेरी सॉरी टू से, उहा उन जी पोइते आहे। उन इंडेक्स में असां बिल्कुलु हेठि बीठा आहियूं। बाक़ी जिते असांखे जीअं सुठो पॉज़िटिव हुजणु खपे, ऐं जिते असांजा उते वरी असां उते हेठि आहियूं, जिते जेके नेगेटिव शयूं आहिनि, जेके सोसाइटीअ जा उहे पैरामीटर्स ते अचनि था, जॾहिं उन जी मेजरमेंट थिए थी त उते असां मथे बीठा आहियूं। ईअं करप्शन आहे, जीअं तव्हां जेके नेपोटिज़म आहे, ऐं असांजी जीअं ॿियो ॾिसूं त हिकिड़ी जेंडर डिस्क्रिमिनेशन जो मां तव्हांखे चवां त जेंडर इक्वलिटीअ में लास्ट में आहे। जेंडर डिस्क्रिमिनेशन मतिलबु एॾी घणी आहे त जेंडर इक्वलिटी असांजी माना सफ़र करे थी, जेंडर डिस्क्रिमिनेशन टॉप ते आहे। ऐं असां वटि उनखां अलावा तव्हां ॾिसो त जेको एजुकेशन न हुजण जे करे, शौर न हुजण जे करे जेके मामलात समाजी तौर ते उभरनि था त ॻोठनि में ऐं शहरनि में, उहे तमामु घणा आहिनि। त फीमेल जे हिसाब सां अगरि तव्हां चवंदव त फीमेल वरी उनखां वधीक सफ़र करे थी। मां हमेशह इहे चवंदी आहियां पंहिंजो टीचिंग में बि, त जीअं तव्हां ॾिसो था त पॉपुलेशन पाकिस्तान जी नेचुरली ॿियनि मुल्कनि में ईअं न आहे, ॿियनि मुल्कनि में थोरो डिफरेंस आहे। मेल एंड फीमेल जो असां जॾहिं रेशो ॾिसंदा आहियूं त काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि जिते मेल जो वधीक आहे, किथे फीमेल जो। त पाकिस्तान में कुझु अहिड़े क़िस्म जी बैलेंस्ड पॉपुलेशन आहे जिते तक़रीबन 50-51 जे रेशो सां मेल एंड फीमेल आहे। त उते इन शइ जी अशद ज़रूरत आहे त उते फीमेल सां मेल सां गॾु फीमेल जो जेको रेशो इक्वली आहे, त उन जी जेका पार्टिसिपेशन आहे समाजी तौरु या जेको आहे मुआशी तौरु हिकु जेतिरी हुजे, ऐं जीअं बराबरि आहे उन में, ऐं औरत ऐं मर्द जो बराबरि हिकिड़ो मक़ाम आहे, उन में उहा पार्टिसिपेशन बराबरि न आहे असां वटि। तंहिंजे करे अहिड़ा इशूज़ समाजी तौर ते ऐं मुआशी तौर ते इकनॉमिक्स असांजी सफ़र करे थी। इन जे करे पोइ जेके बि मौक़ा वरी बि ॾिना वञनि था त उन में गवर्नमेंट जे हिसाब सां उहे उन सफिशिएंट न आहिनि।
इन एडुकेट आहिनि ऐं समाजी हिसाब सां उहे ओतिरा ॿारनि खे अपॉर्चुनिटी ऐं उनखे अवेयरनेस न आहे त उहे उते रहिजी था वञनि न रुॻो औरतुनि जा पर इहे त असांजे मेल ऐं स्टूडेंट्स जा बि इहे या स्टूडेंट्स चऊं या अनपढ़ चऊं यानी पॉपुलेशन ते अगरि ॻाल्हायूं हटी करे सिर्फ़ु एजुकेशन खां हटी करे असां टोटल पॉपुलेशन ते ॻाल्हायूं त पॉपुलेशन में एजुकेटेड अनएजुकेटेड मिक्स आहे हिकिड़ो त इहो प्रॉब्लम आहे त एजुकेशन घटि आहे त उनजे करे जेके एजुकेटेड हूंदा उहे इकोनॉमी में कंट्रीब्यूट कंदा ज़्यादातर पर जेकॾहिं असां ईअं सम्झूं त उन्हनि मां एजुकेशन हिकिड़ो फैक्टर उहो थी वञे ॿियो फैक्टर इहो चऊं त मेल एंड फीमेल जो जेको जेंडर आहे त उन जेंडर में जेकॾहिं मेल खे रुॻो अॻियां करे वठिबो ऐं फीमेल पोइते रहंदी त उहो बि इम्बेलेंस क्रिएट कंदो त एजुकेशन ऐं जेंडर डिफरेंस ऐं उनखां पोइ असांजा वरी इदारनि में जेकॾहिं एजुकेशन आहे त उन्हनि में बि वरी जेका करप्शन आहे उन्हनि में जेको मेरिट खे माना लताड़ जो सिलसिलो आहे जिते नेपोटिज़म आहे फेवरेटिज़म आहे त उहा असांजे इदारनि खे कमज़ोर थी करे इन जी सूरत हाल तव्हां पूरे पाकिस्तान में पाण ॾिसो था पंहिंजी सिंध में बि ईअं आहे ईअं इवन जिते मां पाण जॉब कयां थी उते बि ईअं आहे ज़ाहिर आहे हर हंधि आहे पाण डिस्कशन कयूं था खोड़ सवाल आहिनि खोड़ कचहरी खणी आहे तमामु लाभाइतो प्रोग्राम आहे नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सूबे मेहरान सूबे मेहरान में हिकु बेर भली कर तमामु ख़ूबसूरत कचहरी ऐं मुंहिंजो गलो वेठल गॾोगॾु जेके इतला अची रहिया आहिनि त काफ़िला तमामु तेज़ीअ सां जेको आहे उहे पहुची रहिया आहिनि ऐं सॼी सिंध मां जेको माण्हू निकिता आहिनि न रुॻो वकील पर साञावंद ऐं झर जंग मां हर माण्हू जेको आहे उहो वकीलनि जे हिन काफ़िले जी आजियां करे रहियो आहे ऐं बबरलो बाईपास ते हिन वक़्तु जेको आहे वकीलनि जा काफ़िला जेको आहे उहो पहुचणु शुरू थी विया आहिनि ऐं जीअं जीअं अपडेट अचे पई असां तव्हांखे ॿुधायूं पिया मैडम नवीदा कटपट हलंदासीं मैडम पंहिंजी डिस्कशन ब्रेक ते वञण खां पहिरीं हली रही हुई त असांजी औरतुनि जो किरदारु छा आहे कीअं बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में अचणु घुरिजनि ऐं हुन खां पोइ अञा वधीक पाणनि ते ॻाल्हाईंदासीं तव्हां चयो त अञा तालीमी इदारा रहियल आहिनि जेके यूनिवर्सिटियूं रहियल आहिनि मां चाहींदुमि तव्हां हिन में इहो भेट कयो त असां अञा ताईं पुराणनि 70 ऐं 80 ॾहाके वारा उहो ई सिलेबस पढ़ाए रहिया आहियूं उहो ई कोर्स पढ़ाए रहिया आहियूं यूनिवर्सिटियुनि में ख़ासि करे जेके पंहिंजूं सिंध जूं यूनिवर्सिटियूं आहिनि त असां छो पंहिंजे पाण खे अपग्रेड न पिया कयूं छो असां सिलेबस खे इन दौरे तक़ाज़ा जे हवाले सां उन्हनि खे नथा अख़्तियार कयूं फेल्यूर किथे आहे इंतिज़ामिया जो फेल्यूर आहे या शागिर्द पढ़णु नथो चाहे या उस्ताद उन्हनि खे नओं सिलेबस ॾियण लाइ तयारु कोन उन्हनि खे अज़मत ॾाढो सुठो सुवाल आहे तव्हांजो इहा ई ॻाल्हि पाण डिस्कस करण में वारा हुयासीं मां इहो ई पई चवां त जेकॾहिं ॾिठो वञे त जेके इहो दौर जी जेका तक़ाज़ा आहे त पहिरीं जेके जनरेशन टू जनरेशन सभु शयूं थींदियूं पियूं अचनि त उन में बि हिकिड़ो इनोवेशन इन में बि हिकिड़ी नवां चेंजिस ज़रूरु अचनि पियूं ईंदियूं रहियूं आहिनि पर जेको हाणे जो दौरु आहे उहो थोरो इलाही डिफरेंट आहे पुराणे दौर खां उन जी जेका हिकिड़ी ईअं खणी चइजे त हिकिड़ी ॿी नई वेव जेका आई आहे टेक्नोलॉजी वारी ऐं उन में जेकॾहिं AI जो असां रोल ॾिसूं ऐं उन में असां IT जो रोल ॾिसूं उहो तमामु घणो हिकिड़ो इमर्ज थियो आहे वर्ल्ड वाइड हिकिड़ी तेज़ीअ सां ऐं जितां जीअं थियो आहे त उन जा जेके असर आहिनि उहे असांजे पुराणनि सभिनीनि शयुनि ते पिया आहिनि एजुकेशन जे हवाले खां सभु नसाब जेको आहे सो उहो असांखे आउटडेटेड इन करे घणी हद ताईं लॻे थो छो त जंहिंमें जेकॾहिं सभु शयूं डिजिटलाइज़ेशन में जे तरफ़ वञनि थियूं त पोइ असां जेके मैनुअली शयूं जिते जिते असां अटकिया पिया आहियूं त उहे असांखे ज़ाहिर असांजे स्टूडेंट खे आउटडेटेड सिलेबस सां जेका कंदियूं रहंदियूं त उहे अॻिते वधण में हुन में ॾाढी रुकावट दरपेश अचे थी जेकॾहिं सब्जेक्टनि जे हवाले खां तव्हां पुछो त कीअं चेंज आणिजे या सब्जेक्ट्स में छा हुजे या नसाब कहिड़ा हुजनि त जेके सब्जेक्ट्स जे हवाले खां जेको टेक्नोलॉजी जा सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि में त वॾो घणो चेंज अची वियो आहे कंप्यूटर सिखण ऐं पहिरीं जेके सॉफ्टवेयर हुया पंहिंजा उहे अञा जेको आहे ज़रूरु आहिनि उन्हनि जो हिकिड़ो बुनियादी हिकिड़ो इम्पेक्ट आहे पर हाणे छा शयूं तमामु घणियूं अॻिते वधी वियूं आहिनि रोबोटिक्स हली वई आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा जेको मेन जेको इम्पेक्ट आयो आहे असां ते त हाणे उन जे तरफ़ शागिर्दनि जा जेके सब्जेक्ट्स वधणु खपंदा उन में उनखे ट्रेनिंग्स ॾियणु खपंदियूं उन्हनि में उन्हनि खे टेक्नोलॉजिकल नॉलेज ॾियणी पवंदी जेकॾहिं ॾिठो वञे त जेका 2024 में जेको आहे ग्लोबल इनोवेशन इंडेक्स में पाकिस्तान 91st जेको आहे रैंकिंग ते आहे त उहो माना हाणे जेकॾहिं अराउंड ॾिसूं त 200 अराउंड माना लमसम में 200 समथिंग जेके आहिनि कंट्रीज़ उन में बि जेको आहे असां हाफ ते आहियूं तक़रीबन
त इन में असांखे केतिरी जर्नी अञा करणु, नो डाउट कि पाकिस्तान में इहो आहे त हिकिड़ो सर्वे जे मुताबिक़ त हिकिड़ी जेको एडॉप्ट करण जी आहे प्रोग्रेस या इन टेक्नोलॉजी एडॉप्शन जी तरफ़ वधी रही आहे ऐं AI जे तरफ़ ऐं पंहिंजा IT जा ऐं प्रोग्रामिंग गवर्नमेंट जे तरफ़ां माना कोशिशि आहे या पंहिंजा इंडिविजुअल्स माना आहिनि त जेका ऑनलाइन बिज़नेस ते माना ॿार शिफ्ट थियनि था, स्टूडेंट्स वग़ैरह खे उहा असां नो हाउ ॾियूं था। डिजिटलाइज़ेशन मार्केट जी जेका आहे डिजिटल मार्केटिंग थी वई आहे त जेका ऑनलाइन बिज़नेस असां वटि फैलिजी आहे, पर हिन में अञा तमामु घणो पोइते आहियूं असां, हिन में अञा अॻिते वधण जी ज़रूरत आहे। जीअं जेकॾहिं असां ॾिठूं त डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, अमेरिका आहे, US यूरोप ऐं चाइना, US खां पोइ चाइना जो जेको इनोवेशन में तमामु घणो जेको आहे प्रोग्रेस उहा आहे, इंडिया आहे, उहे इहे अॻियां असां खां माना काफ़ी अॻियां आहिनि। त असां पाकिस्तान जे तौर ते इन्हनि शयुनि खां इलाही पोइते आहियूं ऐं वजूहात इहे ई आहिनि बुनियादी तौर जेके तव्हां बि सम्झो था, असां बि सम्झूं था। हिकिड़ी क़ौम में पहिरीं त एजुकेशन जो वॾो फुक़दान आहे असां वटि, उनखां पोइ जेंडर जेको आहे सो इक्वलिटी ऐं इनइक्वलिटी जा वॾा इशूज़ आहिनि, उनखां पोइ उनजो कंट्रीब्यूशन या उनजो इन्वॉल्वमेंट केतिरो आहे, पेरेंट्स खे सम्झण जी ज़रूरत पवंदी। ऐं असांजा 70% अराउंड जेको आहे विलेजिस आहिनि, जंहिंमें इहो रुझान न आहे त छोकिरीअ खे पढ़ाइबो बि आहे। त तव्हां पॉपुलेशन खे तव्हां जॾहिं असां डिवाइड कयोसीं, पहिरीं बि ॻाल्हि करे वियासीं, त हिकिड़ो त वरी इहो बि ड्यूअल इकोनॉमी जो असांजो जेको रीज़न आहे त विलेज ऐं जेको आहे सिटी शहर ऐं माना ॻोठ जो जेको डिफरेंट सिस्टम आहे, जी हा बिल्कुलु, उन पाकिस्तान ते इफेक्ट करे थो, पाकिस्तान जी इकोनॉमी ते। त जॾहिं एतिरा 70% पॉपुलेशन जेकॾहिं पंहिंजे ॿारनि खे डिस्क्रिमिनेशन सां, या हिकिड़ो त उन्हनि जी पावर्टी हिकिड़ो वॾो जेको मेन ॿियो बि इहो इंडिकेटर, इहो बि इशू आहे। पावर्टी सां गॾु उहे एजुकेशन घटि ॾियनि, वरी एजुकेशन ॾियनि त उन में वरी मेल ऐं फीमेल जी प्रेफरेंस रखनि, उन में हिकिड़े खे ॾेई सघनि, ॿिए खे न ॾेई सघनि। त इहे सभु जेके इशूज़ आहिनि, त हिकिड़ो त एजुकेशन खे माना खे कवर कबो। इन खां पोइ त तव्हां वरी कंप्यूटर ऐं डिजिटल ऐं ऑनलाइन इन्हनि सिस्टम ते वञणु आहियो, AI वग़ैरह इहा तव्हांजी एजुकेशन खां सवाइ के मुमकिन न आहे। ऐं उनखां पोइ उन में तव्हां ट्रेनिंग्स ॾियो, स्पेशल वोकेशनल जेके सेंटर वग़ैरह, उहे उन्हनि जी तमामु घणी ज़रूरत आहे। त हिकिड़ो त इहो पासो आहे जेको तव्हां क्वेश्चन कयो त छा ॾिसूं था समाज खे कीअं थिए, त पाकिस्तान जे अंदरि इहो आहे घणो। ॿियो पासो इहो आहे त पाकिस्तान में का ख़ुशूसन जेकॾहिं असां ॾिसूं त असांजी जेका इंडिपेंडेंस खां वठी जेको टाइमिंग रही आहे, त जेके ॿिया कंट्रीज़ आहिनि जिन जी इंडिपेंडेंस असां सां गॾु हली, सपोज़ कयूं त इहे मलेशिया आहे या एशिया जा ॿिया सभु कंट्रीज़ आहिनि। तव्हां ॾिसो तरक़ीअ में सिंगापुर, मलेशिया ऐं चाइना, ऐं इन्हनि इन एशिया जे पटे में केतिरी तरक़ी कई आहे असां खां घणी, छो त हुननि जी जेका मेन जेका मां इन वक़्तु पॉइंट आउट कंदमि जेका पाकिस्तान में आहे, उहा आहे सोशल इशूज़, यानी कि करप्शन जा ऐं जेका सिफ़ारशी कल्चर जा ऐं जेके तव्हांजी माना सम्झो त राइट मैन फॉर द राइट जॉब न हुजण जा, ऐं जेका ऑनेस्टी न हुजण जा, ऐं एटीट्यूड्स, एटिकेट्स, बिहेवियर्स, इहे बिहेवियरल जेके इशूज़ आहिनि न, असांजी क़ौम खे उन तमामु घणे हद ताईं जेको आहे डैमेज कयो आहे। हाणे जेकॾहिं असांजा सोशल इशूज़ सही था थी वञनि, त इहे ई पॉलिटिशियंस चऊं, गवर्नमेंट में जेके माण्हू आहिनि चऊं, या इदारनि में जेके माण्हू आहिनि चऊं, उन्हनि मां इहा जेकॾहिं करप्शन ख़तमु थी वञे, ईमानदारी अची वञे ऐं मेरिट खे ॾिठो वञे, ऐं जेकॾहिं उहे फेवरेटिज़म खे ख़तमु करे छॾनि न, त मां चवां थी त 80% जेको आहे पाकिस्तान मां इहे सभु शयूं ख़तमु थियण सां इन जो इम्पैक्ट जेको आहे इकोनॉमी ते ईंदो। इकोनॉमी मां मुंहिंजे नज़र में जेका इकोनॉमी आहे उहा सफ़र थी करे सोशल इशूज़ जे करे। सोशल जेके बिहेवियर्स आहिनि असांजा, उहे ई मतिलबु हिकिड़ी करप्शन छा आहे, सोशल बिहेवियर आहिनि, जेका असां सम्झूं डिसऑनेस्टी छा आहे, उहो सोशल बिहेवियर आहे। ऐं असांजा जेके शख़्सी इशूज़ आहिनि, जेके उहे जेके भले केतिरा बि पढ़िया लिखिया माण्हू हुजूं, एजुकेशन अगरि थी बि वञे थी, अगरि उते हुनजो कोई बि सिविलाइज़्ड सेंस न आहे, सोशल हिकिड़ो उन में बिहेवियर ऐं उहा मेंटल अप्रोच न आहे, त उहो केॾो बि पढ़ियो लिखियो थी वञे, उते वञी टॉप पोज़ीशन्स ते वञी उहे पंहिंजा करप्शन ऐं उहे पंहिंजा जेको आहे ईअं खणी सम्झो त अहिड़ा फ़ैसिला, अहिड़ा डिसीजन्स कंदो जंहिंसां हिकिड़ी इनजस्टिस पैदा थींदो ऐं सॼी सोसाइटी सफ़र कंदी। जॾहिं तव्हां जॾहिं राइट्स कंहिंजा माना राइट्स खे वायोलेट कंदा, तव्हां डिप्राइव कंदा, ऐं तव्हां जेको आहे इदारनि में बि इनजस्टिस कंदा। जिते मां मिसाल ॾियां पंहिंजे इदारे जो, त ॿिया सभु ईअं आहिनि पाकिस्तान जी सॼी ओवरऑल असां हर इदारे में इहा करप्शन आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयां, अगरि मां जिते आहियां,
हालांकि एजुकेशन जो इदारो आहे ऐं उन में त इहे असां पढ़ाईंदा आहियूं शयूं, पर इते बि पॉलिटिक्स ऐं डर्टी पॉलिटिक्स जो इन्वॉल्वमेंट आहे, जंहिंजे करे इहे सभु शयूं हाईलाइट थियूं। ऐं असां जेको आहे तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ वाइस चांसलर्स जे माना हुजण सां जेके इम्पेक्ट अचनि पिया, वरी उते अहिड़ी पॉलिटिक्स हले जिते डिफरेंट ग्रुप उन्हनि जे उन पंहिंजी हिकिड़ी हिकठी हलाए ऐं उन में मेरिट खे मारिनि था, उन प्रमोशन्स में मसइला कनि था फैकल्टी सां, फैकल्टी खे पोइ उन हद ताईं जेकॾहिं सेटिस्फेक्शन न आहे त वरी स्टूडेंट्स ताईं अचनि था, स्टूडेंट्स जा पंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि उहे इदारा नथा सॉल्व करे सघनि। यूनिवर्सिटी त ज़ाहिर आहे हिकिड़ो तमामु वॾो इदारो आहे, मुख़्तलिफ़ वाइस चांसलर रहिया आहिनि, एॾो वॾो इदारो, एॾो पुराणो इदारो, एॾो इज़त माब इदारो आहे त उन जी तदारक होॾी थियणु खपे। त मुंहिंजे चवण जो सिर्फ़ु इहो मक़सदु आहे त हिन इदारे में ऐं न सिर्फ़ु पाकिस्तान में पर पूरी दुनिया में वर्ल्ड वाइड हिन जा ग्रेजुएट्स सिंध यूनिवर्सिटी जा पढ़नि था। असांखे तव्हां पाण उतां जा आहियो, त असांखे पंहिंजे फ़ख़ुरु आहे पंहिंजे इन सिंध यूनिवर्सिटी ते, ऐं असांखे सिर्फ़ु तकलीफ़ इहा आहे त हर इदारो अगरि पंहिंजो रोल प्ले करे, ऐं सिंध यूनिवर्सिटीअ में सिंध यूनिवर्सिटी त ठहंदी माण्हुनि जे विजन सां आहे न, वाइस चांसलर जा विजन हुजनि, उते जेकॾहिं पॉलिटिक्स थिए, उते तव्हां सफ़र करायो था, उते बसि इहो हरास फैलायो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, फैकल्टी में बि स्टूडेंट्स में बि एग्ज़ैक्टली मां इहा ई ॻाल्हि पई कयां त उहे जेके इन्हनि शयुनि जा सबबु बणिजनि था, या उहे माण्हू जेके चंद माण्हू जेके वाइस चांसलर खां वठी शागिर्द ताईं जेके बि मुलविस हुजनि उन्हनि मामलात में, त उहो हाणे जेकॾहिं उस्तादनि ते बि इलाही इशू हलियो त उन्हनि जे प्रमोशन्स में मैनिपुलेशन थी, ऐं उन मां बि हिकिड़ो उनजो शिकार आहियां, त हुते माना तव्हां जेन्युइन क़िस्म जी जेका उहो मना नथा कयो प्रमोशन में पॉलिसी अख़्तियार, तव्हां पंहिंजे फेवर ऐं डिसफेवर खे ॾिसी करे जॾहिं कंदा त इदारनि में पोइ इहे ॾाढा प्रॉब्लम्स पैदा थींदा आहिनि, मेरिट जी लताड़ थींदी आहे, ऐं जे हक़दारनि खे हक़ न मिलंदो आहे, इनजस्टिस पैदा थींदो आहे, नाइंसाफ़ी थींदी आहे। मां बि इन करे मां काफ़ी, तव्हांखे ख़बर हूंदी मीडिया ते हाईलाइट थियो, ऐं पोइ इहा चीफ मिनिस्टर ताईं वियूं, चांसलर वाइस चांसलर सॼी सूरत हाल में जेको तव्हां मिसाल आहे हिकिड़ी चार्ज शीट पेश कई आहे, त मतिलबु हीअ समूरा थियनि था, त हिन सॼी सूरत हाल में हिकिड़ो नौजवान जेको ॻोठ में पंहिंजो मेहूं खपाए सिंध यूनिवर्सिटी में पढ़णु अचे थो, हिते हॉस्टल ते रहियो पियो आहे, बैचलर रहियो पियो आहे, उहो माण्हू काॾे वञे? हाणे त ॾिसो असां पहिरीं नियाणियूं न पढ़ंदा, हाणे नियाणियूं बि तव्हां ॾिसो सॼे जामशोरे में को 40-50 घरनि में जेको आहे गर्ल्स हॉस्टल ठहियल आहिनि, उहे नियाणियूं असांजे केॾा वञनि जिन महिल हू हुनजा जेके रहबर आहिनि, हुनजा जेके उस्ताद आहिनि, सभु इहो सभु शयूं कंदा हुजनि त इहा ई ॻाल्हि आहे त मां मतिलबु कंसर्न आहे इहो मुंहिंजो। हालांकि असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेकॾहिं सुठो सुठो पेश कंदासीं त शयुनि में उहा क्रिटिसिज़म न ईंदी ऐं त उन्हनि करेक्शन जी तरफ़ शयूं न वेंदियूं। असां चऊं था त असांजी सिंध यूनिवर्सिटी असांजी मादर इल्मी आहे, असां उनखे उन सां मोहबत कयूं था, त जीअं उन में अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं माहौल पैदा थींदो त इनसिक्योरिटी जेका वधीक वधी वेंदी, आख़िर ताईं असांजे मुस्तक़बिल ताईं ईंदी। असांजा ॿार असांजे स्टूडेंट्स जा मुस्तक़बिल आहिनि त असांजे मुल्क जो, त मां इहो पई चवां त एॾा जेकॾहिं जिते शौर अचे थो, ईंदो वञे थो, ऐं छोकिरियुनि खे पढ़ायो वञे थो, त उन्हनि खे हॉस्टल जी सहूलियत जी जेका ॻाल्हि आहे, त हीअ जॾहिं एस्टेब्लिश थी आहे यूनिवर्सिटी असांजी, त उन में जेके हॉस्टल्स आहिनि उन में इंक्रीज़ थियणु खपनि हॉस्टल्स, भले मेल हॉस्टल्स या फीमेल, ख़ासि करे फीमेल खे इहो वॾो इशू आहे त जॾहिं उहे अचनि था पेरेंट्स खां, त पोइ प्राइवेट में छा आहे छा न आहे, मामलात अहिड़ा आहिनि, उहो मजबूर थी करे जॾहिं वञनि थियूं, त इन जे करे जो हुते उहा कैपेसिटी न आहे। अहिड़ा रिसोर्सिस क्रिएट करणु खपनि या गवर्नमेंट जे थ्रू, ऐं मैनेजमेंट खे इहो रोल प्ले करणु खपे त हॉस्टल जा मसइला हल कनि मैनेजमेंट में। ख़ासि करे असां त हिकिड़ा उस्ताद आहियूं, असांजी मैनेजमेंट में को रोल कान्हे, पर जेकॾहिं रोल प्ले करण वारनि खे इहो करणु खपे त छोकिरियुनि जी हॉस्टल्स खे माना वधाइनि, ऐं इन जी ज़मीन पंहिंजी आहे यूनिवर्सिटीअ में, उन में इन तरफ़ माना उन्हनि जो जेको फोकस हुजे या विज़न हुजे उहो तरक़ीअ जे तरफ़, डेवलपमेंट जे तरफ़ हुजे, त स्टूडेंट जा मसइला बि हल कनि, फैकल्टी जा मसइला बि हल कनि, त तॾहिं ई स्मूथ तरीक़े सां असांजा इदारा वर्क करे सघंदा ऐं तरक़ी करे सघंदा, टीचिंग ऐं रिसर्च में अॻियां वधी सघंदा, माहौल पैदा कयो वञे रिसर्च जो, टीचिंग जो, त उन में बि जेकॾहिं अगरि अहिड़े क़िस्म जो कोई टीचिंग ऐं रिसर्च में मामिलो आहे, त पोइ वरी जेके हेड्स आहिनि या यूनिवर्सिटी में जेके इदारे में वाइस चांसलर खां वठी हेठि ताईं जेकॾहिं ॾिसूं त उते वरी उहे उते उन पर्टिकुलर डिपार्टमेंट जे अंदरि बि पॉलिटिक्स आहे। हिन माना हेठि हुनखे ॾियणो आहे स्पेस, हिकिड़े टीचर खे एबीसी खे न ॾियणो, पोइ हिते रखिणो आहे, उहो जेको अॻियां अचे फेस ॾेखारे, इहा बि वॾी डेप्थ में वेंदो न, त इहे सभु रीज़न्स आहिनि असांजे पोइ हिते पवण जा। ठीकु,
बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन ते ईंदासीं त हिकु औरत बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में अचे देन उन जी एसोसिएट प्रोफेसर थी वञे, असां वटि उनजी ज़ाहिरा एतिरी अवेयरनेस न आहे त बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन कीअं आहे शोबो, उन में छा पढ़ायो वञे थो, ऐं अॼु जी जेका छोकिरी आहे उनखे तव्हां छा चवणु चाहींदव? जी जी बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन हिकिड़ो बहितरीनु आहे ऑप्शन आहे। जीअं ख़ासि करे असां पाकिस्तान में इहो रुझान आहे त जेकॾहिं फीमेल आहे त असांखे डॉक्टर वञण में उनजो ॾाढो पहिरीं प्रेफरेंस हूंदी आहे। उनखां पोइ उनजो आहे त टीचिंग वग़ैरह जी लाइन वग़ैरह, त उन में टीचिंग जी लाइन में बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन हिन वक़्तु मां जेका आहियां टीचिंग जी लाइन में आहियां, उन ॻाल्हि ते इहो पासो आहे त बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में टीचिंग में औरत अचे, मर्द ऐं औरत जो, छो त इक्वल रोल हुजणु खपे, इकोनॉमी में इक्वल बैलेंस हूंदो तॾहिं शयूं अॻियां हलंदियूं। तंहिंजे करे औरत जो उन लाइ उन में इलाही स्कोप आहे। पर ॿियो पासो जेको ॾिसूं त प्रैक्टिकल बिज़नेस जो आहे। असां टीचिंग बिज़नेस टीच कराए रहिया आहियूं, बिज़नेस जा सब्जेक्ट्स, यानी कि बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जे इदारे में असांजो फैकल्टी वारो रोल आहे, टीचिंग वारो। पर जेको तव्हांजो सुवालु आहे इहो तॾहिं कंप्लीट थींदो जॾहिं असां हिकिड़े ॿिए पासे खे ॾिसूं त बिज़नेस जेको शोबो आहे उहो आख़िर मैन्युफैक्चर छा थो करे, उहा प्रोडक्ट असांजी जेको स्टूडेंट आहे उहो माना असां BBA MBA करे उन्हनि खे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जी बैचलर मास्टर करे कढूं था अगरि, त उहे छा कनि ऐं उन्हनि जो रोल सोसाइटी में कहिड़ो हुजे, बिज़नेस जो कहिड़ो इम्पैक्ट हुजे, त उन ते अगरि ॻाल्हायूं त उहो इहो आहे त असां इहो ई था चाहियूं त सॼी दुनिया में जेका तरक़ी थिए थी उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु गवर्नमेंट जॉब्स ते कोन थी थिए। जेके बि इनोवेशन एंटरप्रेन्योरशिप जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो तमामु वर्ल्ड वाइड ऐं वधंदो थो वञे। असां रिसेंटली हाणे HEC असांखे कंपलसरी करे छॾियो आहे त एंटरप्रेन्योरशिप जा सब्जेक्ट सिर्फ़ु बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन ताईं महदूद न हुजनि। एंटरप्रेन्योरशिप हिकिड़ी अलॻि सां हिकिड़ी फील्ड आहे, उनजी हिकिड़ी वॾी हैसियत स्कोप आहे, त उहो हिकिड़ो कंपलसरी इहो बि थी वियो आहे त जेके बि इदारा आहिनि डिफरेंट ॿिया, जीअं सपोज़ तव्हां चयो तव्हांजो इदारो डिफरेंट आहे, उर्दू में तव्हां कई आहे, ॿिया सोशलॉजी में, IR में या फार्मेसी में या केतिरा ई ॿिया अहिड़ा इदारा जेके आहिनि डिपार्टमेंट्स, उन्हनि में बि एंटरप्रेन्योरशिप पढ़ायो। रीज़न छा आहे, रुगो इहो माना उनजो मतिलबु इनजो हिकिड़ी ख़ासि इन जी अहमियत आहे, उहा इन जे करे त एंटरप्रेन्योरशिप या बिज़नेस हिकिड़ी उहा शइ आहे जेका तव्हां प्रैक्टिकली पंहिंजी एम्प्लॉयमेंट जे तरफ़ ईंदव ऐं कंहिं न कंहिं तरीक़े सां का बिज़नेस स्टार्ट कंदा, उन स्टार्टअप सां तव्हां पंहिंजो प्रॉफिट अर्न कंदा, सोसाइटी खे सर्व कंदा ऐं तव्हां जेको एजुकेशन हासिल कई आहे उन में सिर्फ़ु गवर्नमेंट जी जॉब जे इंतज़ार में वेही करे पंहिंजो वक़्तु ज़ाया न कंदा, न रुगो वक़्तु ज़ाया थो थिए, पर इन सां तव्हांजा जेके रिसोर्सिस लॻल आहिनि पंहिंजे पेरेंट्स जे थ्रू तव्हांखे हिकिड़ी एजुकेशन मिली, उनखां पोइ तव्हां पास आउट थी वञो था ऐं तव्हां बिना कंहिं जॉब जे वेही ऐं टाइम जो इंतज़ारु था कयो त जॉब्स अचनि किथे। कंहिं गवर्नमेंट में त इहो ई आहे त हिकिड़ी मख़सूस जॾहिं कंहिं बि इदारे में अचनि त उहे ख़ासि एतिरियूं सीट्स आहिनि जेतिरा थींदा, छो त ग्रेजुएट असांजा तमामु घणा था थियनि तइदाद में ऐं उनजे कंपेरिज़न में असां वटि सीट्स घटि थियूं अचनि, त उनजे बजाए बहितरीनु हल इहो आहे, हर डेवलप्ड कंट्री में ईअं ई थियल आहे। असां वटि इन शइ जी कमी रही आहे, पाकिस्तान में ज़रूरत इन शइ जी आहे। इन जो बहितरीनु हल इहो आहे त तव्हां पंहिंजा बिज़नेसिस स्टार्ट कयो, नंढे खां नंढा हुजनि, SMEs जी जेका ॻाल्हि कजे स्मॉल एंड मीडियम इंटरप्राइज़िस हुजनि, उनखां पोइ उहे वॾी बिज़नेस ताईं बि हलिया था वञनि। भला KFC खे ॾिसूं त केंटकी फ्राइड चिकन जेको KFC हिन वक़्तु इंटरनेशनल मल्टीनेशनल जी हिकिड़ी आहे कंपनी, त उहा बिज़नेस जेका आहे उहा स्टार्ट ईअं थी, ईअं हिकिड़े बर्गर शॉप एग्ज़ैक्टली इन खां थी। त तव्हां ॿुधायो त इहो कीअं तरक़ी थींदी आहे। ईअं असां वटि जेकॾहिं असांजा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जी असां उन्हनि खे असां इहो चवणु चाहियूं था त तव्हां ईअं ई सोचणु शुरू कंदो त बिज़नेस आइडिया क्रिएट थींदो, उन सां छा थींदो त उहा ख़बर पवंदी ॿार खे त मूंखे हिते हीअ शइ माना कमी आहे जंहिं शइ जी बिज़नेस जे हिसाब सां फूड इंडस्ट्री आहे, तव्हांजी बिवरेजिस जी आहे, तव्हांजे इन में ई अची वई, क्लॉथ आहे तव्हांजी, अन उनखां पोइ होम जेके अप्लाइंसिस आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं तमामु घणियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि जिते त पाकिस्तान सेचुरेटेड मार्केट न आहे बिज़नेस में, इनोवेशन में, एंटरप्रेन्योरशिप में। जेके सेचुरेटेड कंट्रीज़ आहिनि थी सघे उहे टेक्नोलॉजी जी तरफ़ उन में बि छो त तरक़ीअ जे लाइ या कंहिं बि कम जे लाइ कार्नर हमेशह मौजूदु हूंदा, पर जिन मुल्कनि में एॾी तरक़ी न आहे उते त तमामु घणी अपॉर्चुनिटी आहे, छो त उहो सेचुरेटेड न आहे। उन में तव्हां हर ॿी शइ खे ॾिसी वठी करे तव्हां उहा इंट्रोड्यूस करे सघो था। पाकिस्तान में रुझान शुरू थी
आहे जीअं तव्हां मार्ट्स ॾिसो था डिफरेंट हर जॻह ते मुख़्तलिफ़ पर इन सां कैपिटल जो जेको इन्वॉल्वमेंट आहे बिल्कुलु उहो बिल्कुलु आहे ज़रूरु। कंटिन्यू कयूं था नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था नाज़ी सूबे मेरान में हिकु भेरो ॿेहर बलिका ऐं तमामु ख़ूबसूरत ऐं लाभाइती कचहरी हली रही आहे हिकु पासे हीअ कचहरी ॿिए पासे सॼी सिंध मां जेको ख़बरूं अची रहियूं आहिनि त सॼी सिंध जेको आहे उहो एहतजाज में शामिलु थिए पई ऐं सॼी सिंध में नारा इहे लॻी रहिया आहिनि त सिंधूअ ते ॾाढो नामंज़ूर मैडम नवीदा ॾांहुं हलंदासीं मैडम शाइरी ते पाण ॻाल्हाईंदासीं तव्हांजी ते सभिनी खां पहिरियों शेर कॾहिं लिखियो हुयो केतिरी उमिरि हुई उन खां पोइ हीअ हेॾा सारा 4 शेरी मजमूआ कीअं अची विया जी जी इहो त मूंखे एग्ज़ैक्ट यादि न आहे त सभु पहिरियों शेर मां कॾहिं लिखियो हुयो पर मूंखे इहो आहे इहा यादि आहे त मां तॾहिं 7th क्लास में हुयमि या 8th क्लास में अच्छा जी तॾहिं खां मां पहिरीं नसर लिखी हुई नसर जीअं नसरी टुकड़ा हूंदा आहिनि उन में माना थोरो उहो मूं लिखियो नसरी अहिड़ा टुकड़ा हुया सुठा जेके ईअं सम्झो त अदबी हुया ऐं उन में का जीअं हिकिड़ो पंहिंजा ख़्याल तख़यल तौर ते मूं जेको आहे लिखिया हुया उन खां पोइ स्लोली ग्रेजुअली मां जेको आहे पोइट्री जे तरफ़ जो मुंहिंजो उहो बि माना गॾु शुरू थी वियो हुयो पर हुयो इन ई टीन एज माना 7th 8th क्लास खां शुरू थी वई ज़बरदस्त कंहिंखां मुतासिर थिया कंहिंखे वधीक पढ़ियो तव्हां एक्चुअली बेसिकली जॾहिं तव्हांजे मिज़ाज में उहे शयूं हूंदियूं आहिनि पोइ तव्हांखे मुतासिर करण लाइ मुख़्तलिफ़ पासा मिलंदा आहिनि जीअं चइजे त मुंहिंजे घर में ई माना एजुकेशन इन में लिटरेरी माहौल हुयो मुंहिंजी वॾी सिस्टर जेका हुई आहे एन सहर उहा पाण मुसनिफ़ आहे किताबनि जी उनजा शाइरीअ जा काफ़ी किताब आहिनि ऐं उनजो रिसेंट किताबु कहाणियुनि जो आयो आहे माउ जे नाले सां त उहा पढ़ंदी रहंदी हुई त किताब घर में ऐं मुंहिंजो वॾो भाउ नियाज़ हुसैन उन्हनि खे बि हिकिड़ो लिटरेचर ऐं पॉलिटिक्स ऐं अदब ऐं इन सभिनी शयुनि सां दिलचस्पी त घर में जॾहिं उहो किताबु ॿारु ॾिसंदो आहे त पोइ उन में मुतासिर थींदो आहे ऐं सेकेंडली वरी जेको आहे मीडिया जे थ्रू ईअं जीअं चइजे त सोशल मीडिया माना ईअं जेके पाण इलेक्ट्रॉनिक मीडिया तॾहिं फिल्मनि में ऐं ड्रामनि में जेके असां स्क्रिप्ट्स या नॉवेल्स ऐं इहे ॾिसंदासीं त उतां मूंखे थोरो वधीक इहो थींदो रहियो सही कंहिंखे वधीक तव्हां पढ़ंदा आहियो कहिड़े राइटर खे कहिड़े शाइर खे कहिड़े नस्लनिगार खे तव्हां इहे ई इन ई कंटिन्यूशन में आहे त जेको तलखियां किताब मूं पढ़ियो हुयो फराज़ अहमद फराज़ जो त तॾहिं मूंखे उहो सुठो लॻो हुयो ऐं ॿियो इब्न इंशा जो मूं किताबु पढ़ियो हुयो त उहे किताब नंढड़ी उमिरि में मूं पढ़िया हुया ऐं उनखां पोइ आई थिंक फेज़ जो माना हिकिड़ो मूं 2-3 उनजा कुझु आइटम्स पढ़िया हुया त जॾहिं इन सां रिलेटेड कुझु ॿिया बि के किताब हुया जीअं ग़ालिब जो मुंहिंजे नज़र तां गुज़रियो उन नंढी उमिरि में न त कुझु इहे किताब जॾहिं मूं पढ़िया हुया त मूंखे वणिया ऐं उन्हनि जे करे पोइ बाद में बि मां उन्हनि खे जो मुतालो कयो हुयो सच बाद में थोरो परवीन शाकिर खे पढ़ण जो थियो ऐं अहिड़े हिसाब सां जेके बि मशहूरु वॾा फेमस शाइर रहिया आहिनि उन्हनि खे थोरो थोरो पढ़ंदी रहियमि त पर इहो आहे त मुंहिंजो मुतालो किताबनि में अदब जे या शाइरीअ जे में तमामु घणो बि न आहे मतिलबु जेतिरो आहे उहो इलाही इन करे उनजो रीज़न हुयो त मुंहिंजी एजुकेशन जे तरफ़ मुंहिंजो काफ़ी वधीक फोकस हूंदो ऐं मतिलबु प्रोफेशनली जेका मूं कई अच्छा हीअ जेके 4 मूं किताब हींअर वेठे वेठे ॾिठमि तव्हांजी शाइरीअ में तमामु घणो इंतज़ारु तमामु घणी हद दर्जे जी जुदाई उन खां पोइ ॾोरापा ही कहिड़ा हादसा थियल आहिनि जेको शाइर आहे न उहो असल में पंहिंजे लाइ सिर्फ़ु न ई लिखंदो ऐं उहो बिल्कुलु मां तव्हांजे इन सुवाल जो सुठो सुवालु कयो आहे तव्हां त इहो ॿियनि खे बि थी सघे त अहिड़ा ई सवाल उभरंदा हुजनि किताब मां त जेको मुंहिंजे किताब में अहिड़ी क़िस्म जूं शयूं आहिनि उहे ज़रूरु जेको माण्हू लिखंदड़ आहे उनजी ज़िंदगीअ सां थोरो कुझु वाबिस्ता हूंदियूं आहिनि तॾहिं उहो उनखे करे सघंदो आहे पर हमेशह ऐं हर शइ बि ईअं वाबिस्ता न हूंदी आहे असां जॾहिं लिखंदा आहियूं त असां पंहिंजे लाइ बि लिखंदा आहियूं त तसवुराती तौर ते तव्हांजे लाइ बि कुझु लिखी सघंदा आहियूं त मुआशरे समाज जे उन सभिनीनि उथल पुथल जेके बि शयूं थियनि थियूं उन्हनि लाइ बि लिखंदा आहियूं त जॾहिं हिकिड़ो ख़्यालु तव्हांजे ज़हन में क्लिक थींदो आहे त उहो ज़रूरी न हूंदो आहे त तव्हांजी पंहिंजी ज़ात सां उहा ईअं हैपन थियो हुजे त छा थींदो आहे त तव्हां का बि शइ का बि सीन ॾिसो था को बि माहौल को बि
का बि क्लिप को बि मतिलबु रियलिटी को बि हक़ीक़त ड्रामो फैक्ट कुझु बि ॾिसो था उते ई कंदे कंदे ॾिसंदे ॾिसंदे उन कैफ़ियतुनि में तव्हां उन्हनि जी ज़िंदगीअ में पाण खे बीहारे ॾिसंदा आहियो उनजे करे पोइ तव्हांखे उते बि ख़्याल अची वेंदा आहिनि त हे हीअं चए हे हीअं थींदो हिन जे लाइ हीअं ठहंदो पंहिंजे लाइ हीअं ठहंदो त लाइफ ऐं हर कंहिंजी लाइफ में मसइला रहंदा पिया आहिनि कोई कॾहिं ख़ुशियूं कॾहिं ग़म मुंहिंजी लाइफ में बि ज़ाहिर इन शयुनि जो मिक्सअप आहे त कुझु तकलीफ़ूं आहिनि मिलियूं कुझु जीअं तव्हांखे चयमि त प्रमोशन में बि मसइला कयूं ॾाढा त ॾाढा ई नाइंसाफ़ी ऐं अञा ताईं उहा हले पियो त इहे जेके जेके माण्हू इख़्तियारनि में हुजनि था ऐं उहे पोइ ग़लति तरीक़े सां उन्हनि पंहिंजे इख़्तियारनि जो इस्तेमालु कनि था उन्हनि जे बारे में ज़ाती ज़िंदगीअ जे बारे में ऐं पंहिंजी लाइफ में मुख़्तलिफ़ शयूं अहिड़ियूं जीअं मां तव्हांखे चयो त इहो मौज़ू थोरो डिफरेंट थी वेंदो जॾहिं पंहिंजी ज़ात ते ईंदासीं त पोइ कुझु अहिड़ा लाह चाड़ा थींदा आहिनि उहे लाइफ में ऐं कुझु अहिड़ियूं तव्हां सां थींदा आहिनि नाइंसाफ़ियूं बि थींदियूं आहिनि पोइ उनजे करे बि इहे को ॾुख जी ॻाल्हि का अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हिन में तव्हांखे नज़र अचे थी पई बिल्कुलु बिल्कुलु न तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे पाण सिंधूअ ते ॻाल्हाईंदासीं जी हा जी क़ौम परस्त आहे सिंध जो बचो बचो जेको आहे उहो रोड ते आहे हिकु उस्ताद जी हैसियत में तव्हां कीअं था हिन सॼे मामले खे ॾिसो त असांजे सिंधूअ ते जेके कट हयां पिया वञनि पाणी चुरायो पियो वञे ठीकु आहे उन खां पोइ हीउ सॼो जेको मामिलो आहे ज़ाहिर तव्हां बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन पढ़ायो था त बिज़नेस खे कीअं एडमिनिस्ट्रेट कजे एडमिनिस्ट्रेशन में हुन में कीअं आणिजे त असांजो सॼो सिंध जो जेको हाइपो आहे उहो ज़राअत ते आहे त तव्हां छा था सम्झो हिन सॼे मामले में ऐं हुन खां पोइ हिकु उस्ताद जी हैसियत में हिनखे तव्हां कीअं सॉर्ट आउट करणु चाहींदो कहिड़ी तव्हां तजवीज़ ॾींदो जी इहो सिंधू इंडस रिवर जो जेको आहे सॼो सिलसिलो इहो पंहिंजे पूरे सिंध जे लाइ हिकिड़ो जीअं ईअं खणी चऊं त प्रियोरिटी ते इशू आहे इन इशू खे असां न रुगो हिते सिंध में वेठल सिंधी पर पूरी दुनिया में जिते बि इंटरनेशनली सिंधी रहनि था पिया उन्हनि जे दिलि में हिकिड़ो कंडो बणिजी वियो आहे हिकु ॾुखु बणिजी वियो आहे ऐं इहो असांजे छो त असांजे बका जो असांजे वजूद जो हिकिड़ो उनजो ई हिकिड़ो ज़रियो आहे छो त एग्रीकल्चर माना त पाकिस्तान एग्रीकल्चर कंट्री आहे सिंध एग्रीकल्चर ते जेको जेतिरी सिंध मां जेका प्रोडक्ट एग्रीकल्चर मां अचे थी एतिरियूं इंडस्ट्रीज़ न आहिनि असां वटि कराची में या जेके ॾिठो वञे त वॾनि वॾनि शहरनि में आहिनि थोरियूं घणियूं हिन हैदराबाद जे सिटीज़ जे अंदरि इंटीरियर में त सॼो दारोमदार असांजो जेको आहे ई एग्रीकल्चर ते त सॼी सिंध जेका आहे उहा सॼी न रुगो इहो एग्रीकल्चर सफ़र थो करे पर पीअण जे पाणीअ ताईं असांजो सिंधू दरिया सां वाबस्तगी आहे असांजी ज़िंदगी असांजी बका जो सॼो इहो सुवालु आहे त सिंधू दरिया असांजी पंहिंजी हिकिड़ी मिरास आहे असांजो पंहिंजो असासो आहे ऐं उहो अहिड़ो असासो आहे जंहिंजे करे ॿिया असासा ठहनि था ही उन्हनि जी माना जीअं सिंधू दरिया असांजे पीउ जे तशबीह सां अचे थो ऐं सिंधू नदी असांजी माउ जी तशबीह असांजे पीउ माउ वांगुरु हिन जो हिकिड़ो पालणहार वारो हिकिड़ो जीअं जेको रोल आहे इनखे जेकॾहिं कट हणी करे ऐं इनखे सुकाए करे अञा ताईं बि जेको हिन वक़्तु बि सिंधू जेका आहे उहा उन मौज में न आहे पाणीअ जो एॾो फुक़दान आहे अॻे ई ॾुकर जहिड़ी सूरत हाल लॻी पई आहे तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में त ज़राअत में पाणी पहुचे कोन थो एॾा मसइला आहिनि पाणीअ जा असां उन में पहिरीं ई आहियूं ऐं जेकॾहिं ही मज़ीद मामलात थींदा ऐं 6 केनाल ठहंदा त पोइ त असां सिंधियुनि जी बका जो वॾो मसइलो आहे असांजे वजूद जो मसइलो आहे त मां सम्झां थी त जेतिरो हाइप क्रिएट थियो आहे सॼी सिंध में ऐं सभई उथिया आहिनि हर शोबे जा माण्हू थिया आहिनि हर फील्ड जा माण्हू त इन शइ खे जेके माना इहो रुगो हाणे महदूद न आहे सिलसिलो पॉलिटिशियन्स खां वठी करे पंहिंजे वुकला पंहिंजा हारी नारी पंहिंजियूं औरतूं मर्द सभई इन शइ खे सम्झनि था ऐं सम्झंदे इन सिलसिले खे इन एहतिजाजनि खे ख़तमु न कबो तेसिताईं जेसिताईं इहे केनालनि जो इहो पूरो बिल इहे पूरा अप्रूवल्स इहे पॉलिसी इहा पूरी ख़तमु न कई वेंदी जड़ खां इनखे ख़तमु कयो वञे ऐं जेका कारपोरेट फार्मिंग जे नाले ते जेको सिंधियुनि सां ज़्यादती आहे उनखे ख़तमु न कयो वेंदो ऐं उनखां पोइ असांजो पंहिंजो हक़ु जेको आहे हक़ु पंहिंजो वापसि न ॾिनो वेंदो आहे त सही बिल्कुलु इहा शयूं चवनि था त गवर्नमेंट खां वठी त कोन था केनाल कोन था ठहनि पर इनखे रिटन में ऐं इनखे पूरे मुसनद तरीक़े जीअं चइजे कंफर्म तौर ते जेसिताईं न ॾेखारियो वेंदो सिंधियुनि खे कंफर्म न कयो वेंदो चोलिस्तान में वञी करे
उन्हनि केनालनि खे बंदि करायो न वेंदो तेसि ताईं की असां इन जो माना न सम्झंदासीं त इहा का बंदि थी। ॻाल्हियुनि मां त कुझु कोन वरंदो। सही ॻाल्हि आहे, मुंहिंजो इहो मक़सदु आहे त इन शइ खे प्रैक्टिकली ख़तमु करायो वञे ऐं उनजे लाइ भले असांखे एहतिजाज जो दाइरो वधाइणो पवे त सॼे सिंधियुनि खे वधाइणु खपे, इस्लामाबाद ताईं वञनि, चोलिस्तान ताईं वञनि, भले केनालनि जे मथां बीह करे धरना ॾियनि, जेकॾहिं जेतिरो थी सघियो। पर मां सम्झां थी त हुकूमतुनि खे सिंधियुनि खे एतिरो रुलाइणु न खपे, एतिरो उन्हनि खे तकलीफ़ ॾियणु न खपे, एहतिजाज कराइण जी हदनि ताईं मां सम्झां थी वठी न वञणु खपे। अॻ में ई उन्हनि खे पंहिंजा इख़्तियार इस्तेमालु करे पंहिंजा फ़ैसिला ॾियणु खपनि ऐं सिंधूअ ते हिन धाड़े खे ख़तमु कराए सिंधियुनि खे रिलीफ ॾियनि। हक़ीक़त आहे, बिल्कुलु बिल्कुलु। हर माण्हू खे जेको आहे उहो ख़दशे में आहे त हाणे अलाए छा थींदो, पाणी पीअण जो कोन्हे, फसल तबाह थी विया आहिनि, फसल, इंडस्ट्रियूं, इहे सभु कुझु हिन पाणी, सभु कुझु पाणीअ ते आहे न। पाणी कान्हे त कुझु कोन्हे। तव्हां आबादियूं दुनिया में तव्हां ॾिसंदव त बाक़ी शुरूआती तॾहिं थी, अॼु बि ईअं आहिनि, जिते पाणी आहे उते आबादी आहे, जिते पाणी न आहे उते भरपट आहे, उते आबादी कोन थी सघे। सही ॻाल्हि आहे। मैडम नवीदा, सिंध जी औरत खे हाणे तव्हां कीअं था ॾिसो, उहा किथे बीठल आहे, सुजाग थी आहे न थी आहे, ऐं असां जेको कुदन रस्मनि में असां पंहिंजे नियाणियुनि खे जेको आहे उन्हनि खे उहो कयो आहे, तव्हां छा था सम्झो हाणे का अवेयरनेस आई आहे, हाणे सिंध जी औरत पंहिंजे ट्रैक ते अची वई आहे? हा, जेको आहे इन सवाल जे लाइ ईअं मां चवंदसि त सिंध जी जेका नियाणी आहे, जेका शहरनि में पढ़े थी या एजुकेशन में आहे या जेको थोरो शौर आहे, त उहा त इलाही एडवांस आहे। कुझु माना हाणे त आवाज़ सिंधी औरतुनि जो तव्हां ॾिसो त रसूल बख्श पली जेखां वठी करे सिंधी जेका सिंधियाणी तहरीक जो बुनियादु पियो हुयो, उन खां पोइ अयाज़ लतीफ़ अली जो बि इन शइ जो हामी रहियो आहे। त सिंधियुनि जी इन तहरीकुनि जे हिसाब सां अगरि ॾिसूं त सिंधियाणी तहरीक त उतां खां ई इन्हनि ते कमु थियल आहे, थींदो अचे थो। ऐं ज़ाती ॿियो पासो इहो आहे त जेको एजुकेशन आहे, जिते जिते हाणे पढ़ियो लिखियो माण्हू पंहिंजे जेके पेरेंट्स हूंदा उहे ऐं जेके शहरनि में रहनि था आबाद, उहे त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइनि था, उते शौर आहे ॻोठनि ताईं बि। पर जेको मीडिया जो मां चवां थी त औरतुनि में जेको अचे थो शौर वधीक, त जेको मीडिया जो रोल आहे हाणे, जेके पाण हीअ टेक्नोलॉजी जी ॻाल्हि कईसीं, टेक्नोलॉजिकल जेको रिवोल्यूशन आहे अञा वधंदो थो वञे, त इन में जेका मोबाइल्स पहिरीं कोन हुया उहे जेके आया, उनखां पोइ सोशल इहा जेका मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, घर घर में जेके कंप्यूटर्स जेको अची वियो आहे, काफ़ी हद ताईं इन शइ जो फैलाव आयो आहे, त इन जे करे उहा अवेयरनेस उनजो रेशो वधियो आहे। पर इन खे अञा वधाइण जी तमामु ज़रूरत आहे। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं बेराड़ी जी औरत जी, जेका कई मेल पंधु करे खूह तां पाणी भरे अचे, ज़मीनुनि ते बि कमु करे, माल विचारे, माल संभाले, घर बि संभाले, उन सां केतिरी ज्यादती थी रही आहे, उहा किथे बीठल आहे? उहो त सभिनीनि खे ख़बर आहे त पाण इन शइ जो तव्हां ऐं असां केतिरा दफ़ा ज़िक्र कयो आहे, छो त असां पाण उते रहूं था, उते जिते एजुकेशन आहे, जिते असां इन्हनि शयुनि खे मथां करे ॾिसूं था, हुननि ॻोठ में जेका रहंदड़ औरत आहे उनजी जेका जफ़ाकशी आहे, उनजी जेका महिनत आहे तमामु घणी आहे, ऐं उनखे उनजो उजूरो तमामु घटि मिले थो, ऐं उनखे उनजी लाइफ जेका आहे उनजी तमामु टफ आहे। उनजे लाइ उनजो पूरा ईअं ई थी सघे थो त जेतिरो सिंध में इंटीरियर जे तरफ़, ॻोठनि जे तरफ़ इहा तरक़ीअ जा जेसि ताईं न ईंदा ऐं हुक्मरान फोकस न कंदा, उते स्कूल न ऑपरेटिव न हूंदा, वर्किंग न हूंदा, ऐं उते उन्हनि खे उन पासे न वठी वञिबो, त पोइ इहे ज़मीनुनि ते, इहे पाणीअ जे ढुक ते, इहे माना डोड़ंदियूं रहंदियूं, उते जेकॾहिं फोकस न कयो वेंदो। हिकिड़ी मेन ॿी ॻाल्हि बि आहे, मां इन प्रोग्राम जे तवसुल सां त जॾहिं ॻोठनि में, यानी कि ईअं चऊं त ॻोठनि जे एग्रीकल्चर जो आहे न दारो मदार घणो, उते इंडस्ट्रियूं कोन्हनि, त जॾहिं इंडस्ट्रीज़ कोन्हनि त हुकूमत खे इहो ज़रूरु सोचणु खपे त उते एग्रो बेस्ड इंडस्ट्री जो बुनियादु रखनि। त छा थो थिए त पोइ जेका इहो पाणीअ जी भरण वारी, ऐं उते पाणीअ जो जोॻो बंदोबस्तु करनि, उन्हनि जे जेकॾहिं पंहिंजी सिंधूअ जे हिसाब सां केनाल कढनि था, त छा इहो मुमकिन न आहे त असां पंहिंजे ॻोठनि खे वाह कढी नंढा नंढा जेके रस्ता ठाहे ऐं पाणी पहुचायूं, त छो नथो थी सघे त उहो हिकिड़े पाणीअ जे दिले ताईं उहो जेको आहे सफ़र करे थी पाणी जे लाइ, न रुॻो इहो पर एजुकेशन जे बि इहा। पर मां चवां पई त
एग्रो बेस्ड जेका इंडस्ट्री आहे उहा इंडस्ट्री उहा हूंदी आहे जंहिंजो जेका प्रोडक्ट हूंदी उन जो रॉ मटीरियल तव्हांजी एग्रीकल्चर हूंदी त तव्हांजी एग्रीकल्चर जा जेके फसल जेको थिए पैदा थिए थो उते ई उनखे ॿाहिरि हेॾे खणी छो अचनि एॾी कास्ट करे एॾा रस्ता एॾा इंफ्रास्ट्रक्चर आहे न जेको उते ई उन्हनि जी एम्प्लॉयमेंट बि थिए न रुगो औरतूं पर मर्द गॾिजी करे उन्हनि जो उते ई सिस्टम ठहे त असांजी इकोनॉमी में वॾो बूस्ट अचे तमामु बूस्ट थींदो बिल्कुलु तव्हांजी तमामु ख़ूबसूरत तजवीज़ आहे नज़र नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सुबुह मेहरान नाज़रीन सुबह मेहरान में एक भेरो ॿेर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी मैडम ॾे हलंदासीं मैडम पाण शाइरीअ ते तमामु डीपली ॻाल्हायो आहे ऐं मां चाहींदुमि त मुंहिंजा नाज़रीन तव्हांजी शाइरी ऐं तव्हांजी ज़बानी ॿुधनि हा हा थैंक यू मां शाइरी त हाणे चइनी किताबनि में आहे पर थोरो छो त एॾी मसरूफ़ियतूं आहिनि त यादि वादि मूंखे घटि हूंदी आहे बाक़ी मां थोरो तव्हांखे हिकु ॿ हितां आइटम ॾिसी ॿुधाए थी वठां बिल्कुलु बिल्कुलु त काफ़ी डिसाइड कोन करे सघियमि बिल्कुलु बिल्कुलु सो धरती पंहिंजे रंगनि में को अक्स पसे तुंहिंजो वाह वाह धरती पंहिंजे रंगनि में को अक्स पसे तुंहिंजो कंहिं पार खां शाल पिरी पैगाम रसे तुंहिंजो वाह 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 हे पंहिंजी धरतीअ खे भेटा ॾियूं था असां इहे ॿ सुठो हुन जे लाइ हुयूं ख़ासि त धरतीअ खे अहिड़ा माण्हू मिलनि जंहिंजे करे उहा उएं थी वञे सरसब्ज़ शादाब थी वञे अहिड़ा न हुजनि जेके उनखे बंजर कनि त हीअ पंहिंजे सिंधूअ जे हवाले खां बि हे तव्हां ॿुधी सघंदव धरती पंहिंजे रंगनि में को अक्स पसे तुंहिंजो कंहिं पार खां शाल पिरी पैगाम रसे तुंहिंजो रस्मुनि खां रिवाजनि खां थी पाण रहूं ऊचा रस्मुनि खां रिवाजनि खां थी पाण रहूं ऊचा कुझु कोन कंदी दुनिया एतबार खसे तुंहिंजो वाह वाह ही ज़हन सुकल धरतियूं ही ज़हन सुकल धरतियूं हर सोच अथई सहरा ही ज़हन सुकल धरतियूं हर सोच अथई सहरा सावण जे ककर वांगुरु इदराक वसे तुंहिंजो वाह वाह जिते ज़हन पंहिंजे इन्हनि क़ौमी असासनि खे न सम्झी सघनि त उहे सुकल ज़हन थिया हक़ीक़त ऐं उहे पंहिंजे सावकुनि खे बि सुकाइनि त उहे ई थिया ऐं ही ज़हन सुकल धरतियूं हर सोच अथई सहरा अगरि नथी सम्झे त सावण जे ककर वांगुरु इदराक वसे तुंहिंजो तारीख़ घणी आदिल थी आओ न टांडाणो वाह दिलि में हूंदा ई आहे टांडाणे वांगुरु अचो तारीख़ घणी आदिल थी आओ न टांडाणो जेको बि मुंहिंजे दग में सो पंधु पसे तुंहिंजो वाह ॾिस सारा झुगा झण थिया ॾिस सारा झुगा झण थिया वाहुर न मिली कंहिंजी शल वाह वरे ॿीहर शल वाह वरे ॿीहर हर वेड़ो वसे तुंहिंजो धरती पंहिंजे रंगनि में को अक्स पसे तुंहिंजो कंहिं बार खां शाल पिरी पैगाम रसे तुंहिंजो ऐं आख़िर में तमामु तव्हां ख़ूबसूरत चयो आहे त हीउ वेड़ो वसे तुंहिंजो सिंध जो वेड़ो बिल्कुलु सिंध जो वेड़ो वसे अच्छा इन उर्दू में असां चाहींदासीं हा उर्दू पोइट्री में हिकिड़ो आहे ग़ज़ल जी जी इरशाद तुझे खबर क्या कि जल रही हूँ तुझे खबर क्या कि जल रही हूँ तुझे खबर क्या कि जल रही हूँ शम्मा के जैसे पिघल रही हूँ शम्मा के जैसे पिघल रही हूँ कदूरतों की लगी है अग्नि कदूरतों की लगी है अग्नि खुले अंगारों पे चल रही हूँ सफाई खतरनाक है मैडम थैंक यू ये कैसी तुगयानी है बहरे मन ये कैसी तुगयानी है बहरे मन मैं किसके दिल से निकल रही हूँ मैं किसके दिल से निकल रही हूँ तुझे खबर क्या कि जल रही हूँ वाह बिखर रही हूँ मैं मोतियों सी बिखर रही हूँ मैं मोतियों सी मैं अश्क बनकर फिसल रही हूँ मैं अश्क बन के फिसल तुझे खबर क्या कि जल रही हूँ वाह वाह वजूद तुझसे जुड़ा रहा है वजूद तुझसे जुड़ा रहा है मैं खुद ही खुद से संभल रही हूँ आखिरी है ये चांद कायनात सितारे सूरज
ये चांद कायनात सितारे सूरज मैं कैसे रंगों में ढल रही हूँ, तुझे खबर क्या कि जल रही हूँ शमा के जैसे पिघल रही हूँ। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, शमा के जैसे जल रही हूँ, थैंक यू। तमामु ख़ूबसूरत। अच्छा, मैं ज़ाहिर आहे तव्हांजो उस्ताद वारो बि थी वियो ऐं शाइरी ते बि थी वियो, घुमण फिरण जो को शौक़ु, किथे किथे विया आहियो, मलेशिया में तव्हां PhD कई आहे, कीअं लाइफ खे तव्हां कीअं एंजॉय कंदा आहियो? बस घुमण फिरण जो मामलो ईअं आहे त जीअं फैमिलीज़ जाते जीअं हर कंहिंजो फैमिलीज़ ट्रिप्स वग़ैरह ते घुमण फिरण जो आहे। ॿाहिरिनि मुल्कनि जे हवाले खां मलेशिया बि मूं वई आहियां पंहिंजी एजुकेशन जे लाइ, त उनखां अलावा मुंहिंजे पंहिंजे फैमिली मेंबर्स मां ॿाहिरि रहंदा आहिनि, मुंहिंजी सिस्टर्स मुंहिंजे ब्रदर्स रहंदा आहिनि, ऐं हिकिड़ो मुंहिंजो ब्रदर आहे काफ़ी अरसे खां उते उन्हनि जी ME मास्टर्स बि थी हुई इंजीनियरिंग में मलेशिया में, वरी PhD बि मलेशिया में कई, वरी उन्हनि जी जॉब बि मलेशिया में आहे। पर ॿी मुंहिंजी सिस्टर्स आहिनि, हिकिड़ियूं आहिनि पहिरीं बहरेन में, पोइ वरी सऊदीया में, त उते उन्हनि जे करे वञणु थियो सऊदी अरबिया में, त उहा वरी हाणे आयरलैंड में आहिनि, यूरोप में, उहे उते वरी उन्हनि जो काफ़ी आहे त अचो अचो वेंदासीं कॾहिं। ॿी सिस्टर बि आहे, उहा दुबई में हुई त दुबई वञणु थियो हुयो उन्हनि ॾे, वरी हाणे उहे सऊदी में आहिनि, त उन्हनि ॾे बि वियासीं, उमरा बि कयासीं, ऐं उमिरे जे नियत खां बि ऐं घुमण जे नियत खां बि, जीअं माना इहे कंट्रीज़ विया आहियूं। उनखां पोइ मलेशिया त उहा कंट्री रही आहे जेका असां 4 साल PhD जे करे उते स्टे कयोसीं, त उन में सॼी मलेशिया खे एक्सप्लोर करणु हिकिड़ो हूंदो आहे त जसस पाकिस्तानी काफ़ी वेंदा आहिनि उते, त उते जा इहे जेके आइलैंड्स आहिनि, लंकावी आइलैंड आहे, त्यूमन आइलैंड आहे, ऐं जेको आहे हाईलैंड्स आहिनि, गेंटिंग हाईलैंड आहे, कैम्ब्रिज आहे, कैमरून हाईलैंड्स आहिनि, इलाही 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 ज़ाहिर एतिरनि मुल्कनि जो तव्हां ज़िक्र कयो, आइलैंड जो बि, छा डिफरेंट लॻो पंहिंजी सोसाइटी खां हुते, छा तव्हांखे सुहिणो लॻो, ख़ूबसूरत लॻो, सुठो लॻो? इलाही मतिलबु हिकिड़ो त पंहिंजे धरती ऐं पंहिंजे ज़मीन सां तव्हांखे मोहबत हूंदी आहे, उहा मूंखे मोहबत आहे पंहिंजे पाकिस्तान पंहिंजी सिंध धरती सां। पर अफ़सोस इहो आहे त ॿाहिरनि मुल्कनि में वञी करे इहो नज़र ईंदो आहे त उन्हनि जी तरक़ियूं, उन्हनि जा जेके इंफ्रास्ट्रक्चर आहिनि उहे इलाही एडवांस्ड आहिनि असां खां। असांजा जेकॾहिं टूरिज़म जे लाइ असां ॾिसूं त बिज़नेस जे हवाले खां, तव्हांजे मुंहिंजे शोबे जे हवाले खां बि ॾिसो त टूरिज़म बि हिकिड़ो असांजो हिकिड़ो शोबो आहे न, ऐं हिकिड़ी बिज़नेस जे रिलेटेड हिकिड़ो वॾो आहे, त इन टूरिज़म खे वधाइण जे लाइ अगरि असां ईअं कयूं त जेके जीअं ॿुधाए वईमांव त ॿियनि मुल्कनि जा इहे नाला जेके मूं कया, त उन्हनि खे ठाहियो आहे, उहे जेके आइलैंड्स आहिनि उहे ॿेट जूं के तूना आहिनि, उन्हनि खे सियाहनि लाइ ऐं विज़िटर्स जे लाइ उन्हनि ते वर्क कयो आहे मुल्कनि। असांजे पाकिस्तान में अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त एॾियूं सुठियूं शयूं, एॾा सुठा नेचुरली, माना नेचुरल रिसोर्स में पाकिस्तान तमामु घणो रिच आहे, त इकनॉमी ते जेको असां ॻाल्हायूं था त छो न पोइ हिते छो आहे, त उहो असांजे पंहिंजे बिहेवियर्स जे करे आहे न, त केॾा तव्हां ॾिसो त जे नादरनि में वञो या तव्हां मथे केॾी ख़ूबसूरती आहे ॿाहिरिनि मुल्कनि जी एक्सप्लोर करण सां मिलंदी, हिते सिंध में एॾी आहे, पर हिते वर्क कमु न कयो वियो आहे, त जीअं जेतिरा हुक्मराननि खे खपे त एॾो डिफरेंस असां ॾिसूं था त हुते ऑर्गनाइज़्ड तरीक़े सां मैनेज कयो वियो आहे, त हिते तव्हां उन्हनि जी सियाहत खे वधाईंदो, टूरिज़म मां तव्हांखे रेवेन्यू मिलंदो, न रुगो पंहिंजा पाकिस्तानी ऐं सिंधी पाण फ़ाइदो वठंदासीं, ॿाहिरिनि मुल्कनि मां इंटरनेशनल माण्हुनि खे अट्रैक्ट करे असां उन्हनि खे करे सघूं था, पंहिंजो नाणो कमाए सघूं था, पंहिंजो पंहिंजे 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 मुल्क खे ख़ूबसूरत बणाए सघूं था, उन इंफ्रास्ट्रक्चर ते कमु करण जी ज़रूरत आहे। मैडम नवीदा, ज़िंदगीअ खे कीअं ॾिठो, छा पढ़ियो, छा वापरायो, क्या खोया क्या पाया? ज़िंदगीअ खे नंढड़ी उमिरि में मूं काफ़ी कुझु माना काफ़ी एक्सपीरियंसिस थिया, काफ़ी ऑब्ज़र्वेशन्स थियूं, काफ़ी जीअं तव्हां चओ था त मतिलबु एजुकेशन जी जर्नी बि एॾी मुंहिंजी रही आहे, ऐं तकड़ी बि रही आहे, जल्दी बि रही आहे, ऐं नंढड़ाइप खां ई वठी मुंहिंजी लाइफ में थोरो डिफरेंस ॿियनि ॿारनि खां थोरो ईअं रहियो, जिते माण्हू सर्किल में रहे थो त ॿार रोईंदा आहिनि न, त माना असांखे स्कूल छॾियो, पर मूं इहा ॻाल्हि पहिरीं बि कई त मां इहो रोईंदी हुअमि त मूंखे स्कूल वठी वञो, मुंहिंजी एज न हुई, तंहिंजे बि बावजूदि जीअं ॿार नंढड़ा हूंदा आहिनि, बसि हिकिड़ो मूंखे आई डोंट नो के नंढड़ाइप खां त हाणे मूंखे ख़बर न आहे छो हिकिड़ो अहिड़ो मोटिवेशन हुई त मां एजुकेशन या इदारनि में या पढ़ण जी कयां, पोइ उन पंहिंजी लाइफ मां जेका आहे न काफ़ी डेडिकेट करे छॾी हुई एजुकेशन ते, एजुकेशन में माना काफ़ी नंढी उमिरि खां एजुकेशन हासिलु करण खां पोइ मुसलसल उन में फ़ोकस्ड रही आहियां, उनखां पोइ जेको बि ज़ाहिरा लाइफ में हिकिड़ो
तव्हां पुछो पिए त हिते हुते घुमण करण जो मामिलो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में थोरो अदब खे लिटरेचर खे थोरो ऐं इन्हनि किताबनि खे पढ़ण जो इहो सिलसिलो मुंहिंजी लाइफ में काफ़ी माना प्रोमिनेंट रहियो आहे। सही। अच्छा, सिंधी न्याणीअ खे छा मैसेज ॾियणु चाहींदा ऐं उन खां पोइ छा उनखे सलाह कहिड़ी हूंदी, ख़ासि करे तालीम जे हवाले सां? जेका बैराड़ी में औरत आहे उन जे लाइ तव्हां छा चवणु चाहींदा? मुंहिंजो इहो सॼी जेकॾहिं असां पंहिंजी डिस्कशन खे बि समअप कयूं ऐं हाणे हिकिड़ो मैसेज तव्हां चओ था त उनजी बि शॉर्ट में समरी में इहो ई चई सघां थी मां त असांजी सिंधी न्याणी खे बिल्कुलु एक्टिव थियणु खपे, सोचणु खपे, जेके आहिनि उन्हनि खां उत्साह वठणु खपे ऐं एजुकेशन खे, शऊर खे, पंहिंजे खे, पर उनखां वधीक न्याणियुनि खे पैगाम ॾियण खां गॾोगॾु मां उन्हनि जे मर्दनि खे पैगाम ॾींदमि, छो त न्याणियुनि खे ॿाहिरि कढणु, पढ़ाइणु, शऊर ॾियण में जेको मेन किरदारु आहे उहो मर्द जो आहे। जेकॾहिं औरत कामयाबु आहे न्याणी त उहा बि मर्द जे करे आहे ऐं नाकामयाबु त बि मर्द जे करे आहे। त असां मुंहिंजो जेको थोरो हिकिड़ो पंहिंजी हिकिड़ी पॉइंट ऑफ व्यू आहे उहो इहो आहे त ॿिनि पासनि ॾे जेके शयूं विराईंदा आहिनि त मज़लूम औरत या मज़लूम मर्द या औरत सही या मर्द सही, मां इन डिस्कशन खां ॿिए तरह सोचींदी आहियां त औरत बि मज़लूम थी सघे थी त मर्द बि मज़लूम थी सघे थो, औरत बि हिकिड़ी बहितरीन थी सघे थी त मर्द बि बहितरीन थी सघे थो। त इहो असांखे जेंडर में विराइण जे बजाए उनखे इंसानी शक्ल में करे सम्झिजे। पर हा, हिकिड़ो हिते इशू ज़रूरु आहे त पाकिस्तान में असांजे कल्चर में, सिंध में मर्द जो इन करे हाईलाइट घणो आहे छो त मेजॉरिटी में, छो त मेल डोमिनेटेड सोसाइटीअ में मर्द उते जिते ज़्यादती करे थो उहो ग़लति आहे ऐं जंहिंजे करे औरत पाबंद रहे थी, पढ़ी नथी सघे, एजुकेशन हासिल नथी करे सघे, ॿाहिरि निकिरी नथी सघे, शऊर उनखे नथा माना प्रोवाइड कयो वञे त उहो उनखे पाबंद रखण वारो मर्द आहे, भाउ पीउ मर्द। त औरत ज़रूरु, हर औरत चाहींदी त अॻियां वधे ऐं उनखे मोटिवेशन ॾियण वारो बि मर्द थी सघे थो। त मां इन औरत खे पैगाम ॾियण सां गॾोगॾु मर्द खे बि ॾींदसि त ऐं जेके पंहिंजे औरतुनि खे, पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे धीअरुनि खे, पंहिंजे भेनरुनि खे, पंहिंजे ज़ालुनि खे अॻियां वठी अचनि था, उहे बि मर्द आहिनि। असां वटि केतिरा ई मिसाल आहिनि, तव्हां ॾिसंदव त सिंध में इलाही केतिरा मिसाल आहिनि जेके पंहिंजे वाइफ्स खे, पंहिंजे सिस्टर्स खे, पंहिंजे डॉटर्स खे अॻियां आणे बाक़ाइदे जलसनि जुलूसनि ताईं वठी अचनि था ऐं न रुगो एसि ताईं इहे शऊर ॾियनि था पंहिंजे सिंध जे इशूज़ ते, एजुकेशन में, हायर एजुकेशन, अंदरि ॿाहिरि। मां पाण ख़ुदि मिसाल एग्ज़ाम्पल वेठी आहियां फॉरेन एजुकेशन, त मतिलबु उन्हनि जो बि क्रेडिट पंहिंजे मर्दनि ॾे आहे न। त जेके बि रिश्ते में जेके बि हुजनि, मेन सम्झण जी ॻाल्हि पाकिस्तानी सिंध खे इहा आहे त औरत खे सम्झाइण सां गॾु मर्द खे सम्झायो वञे त बाबा तव्हां पंहिंजे औरतुनि खे, पंहिंजे न्याणियुनि खे इल्मु बि ॾियो, तालीम बि ॾियो, शौर बि ॾियो ऐं उन्हनि खे ट्रेनिंग्स बि ॾियो, तरबियत बि ॾियो। अगरि जेके पढ़ियल न आहिनि, इतफ़ाक़ सां रहिजी वियूं आहिनि, त मां बीइंग अ टीचर, बीइंग अ बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन टीचर, इहो मैसेज ॾींदसि त उहे जेकॾहिं पढ़ाई खां रहिजी वियूं त उन्हनि खे वोकेशनली तव्हां उन्हनि जी उन्हनि खे तव्हां उन्हनि जी तरबियत ॾियो, ट्रेनिंग्स ॾियो, जेको उहे घर में वेही करे, जीअं तव्हां ॾिसोसि ॻोठनि में जेको असांजो हैंडीक्राफ्ट जो कमु आहे उहो उते कीअं पहुचाइनि ॿाहिरि, कीअं उन्हनि खे जी सेलिंग कनि, कीअं उन्हनि जी ओसि ताईं पहुचाइनि, उहे उन्हनि खे ट्रेनिंग्स ॾियो ऐं उहे हुनर सेखारियो, स्किल्स। सभ खां वॾी जेका ज़रूरत आहे असांजे पाकिस्तान सिंध जी त हुनर, स्किल्ड हुजे माण्हू। एजुकेशन सां गॾु बि रुगो एजुकेशन हूंदी ऐं कुझु करे न सघंदो त इहो बि माना अधूरो आहे। स्किल ऐं हुनर अॼुकल्ह जी दुनिया में विथ टेक्नोलॉजी, AI सां मथे वञी करे इहे सभु शयुनि जी ज़रूरत पवंदी। त इहो ई मुंहिंजो आख़िरी पैगाम हूंदो औरतुनि जे लाइ बि, त उन्हनि खे बि घर वेठे केतिरा इहे मौक़ा मिली सघनि था जेके ऑनलाइन बिज़नेस में अगरि एजुकेटेड आहिनि त ईअं, अगरि न आहिनि त पोइ थोरी तरबियत वठी हुनर सिखी ऐं पंहिंजी अर्निंग बि करनि ऐं सेल्फ सफिशिएंट थी सघनि। अच्छा मैडम, पाण वाइंड अप ते वञण खां पहिरीं मां हिकिड़ो टे नंढा क्वेश्चन करे वठां। तव्हां जंग घुमो था, छा था सम्झो त सिंध में औरतुनि जी तालीम जे हवाले सां एतिरी थी वई आहे, सुजागी थी वई, या वरी अञा ताईं औरतूं असांजो घरनि में वेठियूं न्याणियुनि खे असां तालीम न पिया ॾियूं? इहा सुजागी जेका आहे काफ़ी हद ताईं सोशल मीडिया जे थ्रू फैली आहे, यानी कि पंहिंजे टेक्नोलॉजी जे थ्रू फैली आहे, त उहे उन्हनि खे ताईं पहुती आहे, पर उहा सफिशिएंट न आहे। असांखे ज़रूरत हिन शइ जी आहे त इनखे अञा जेतिरो वधायूं, हर प्लेटफॉर्म ते अहिड़ा प्रोग्राम करे, छो त तव्हां ॾिसो त यूट्यूब जो बि इन्वॉल्वमेंट ऐं काफ़ी शयुनि जो इन्वॉल्वमेंट ॿाहिरि दुनिया ताईं पहुचे थो, फेसबुक जे थ्रू ऐं मुख़्तलिफ़ व्हाट्सएप जे थ्रू
घणो माण्हुनि ताईं अवेयरनेस वञे थी त उहो उनखे अञा तेज़ करण जी ज़रूरत आहे ऐं मुख़्तलिफ़ इंफ्रास्ट्रक्चर सां गॾु गॾु पाकिस्तान में औरतुनि ऐं मर्दनि खे जेतिरो थी सघे अञा सुजाॻी ॾियण जी ज़रूरत आहे त जीअं उहे पंहिंजे मसइलनि खे समाजी मसइलनि खे ज़ाती मसइलनि खे हल करण में मुसिर किरदारु अदा करे सघनि। तव्हां सूबे मेरान जे अंगण ते आया, कीअं लॻो हिते अची, कीअं हीउ प्रोग्राम लॻो? तमामु बहितरीनु, थैंक यू तव्हांजो हिकिड़ो कोऑपरेशन ऐं तव्हांजो हिकिड़ो इंटरेक्शन ऐं सूबा मेरान ते मां पहिरीं बि हिकु दफ़ो अची चुकी आहियां। थैंक्स सूबा मेरान ऐं मेरान टीम वारनि सभिनीनि खे मां थैंक्स कयां थी ऐं तमामु बहितरीनु लॻो ही तमामु प्रोग्राम तव्हांजो सुठो आहे। तव्हां हिकिड़े महिमान खे उनजे व्यूज़ वठण जे बहाने पंहिंजी पूरी जेको आहे सो इशूज़ ते नज़र विझो था। थैंक यू, तव्हां आया ऐं मूंखे चयो पियो वञे त मैडम जो जनम ॾींहुं आहे, तव्हांखे समूरे मेरान टीवी जे सथे तरफ़ां जनम ॾींहुं 15 अप्रैल मुंहिंजो जनम ॾींहुं गुज़रियो आहे। बसि जीअं ई हे जनम ॾींहुं हलनि था पिया बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे जनम ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं उन खां पोइ चाहियूं था त असां सिंधूअ जे लाइ तव्हां आख़िरी मैसेज ॾेई छॾियो। हा, सिंधु दरिया असांजी माउ पीउ जी हैसियत वांगुरु असांजो हिकिड़ो भरिजलु आहे। असां हिनखे जेतिरो थी सघे हिनखे बचाइण जी कोशिशि कंदासीं। मुंहिंजो जेको बर्थडे जो मुंहिंजो जेको जनम ॾींहुं हुयो उहो बि मां ॿेड़ीअ ते वञी करे सिंधूअ जे विच में पाण मंज़र ते वञी मां केक कटे गुलनि जी वर्खा सां हुनखे भेटा ॾिनी। इहो मैसेज ॾियणु चाहियो त असांजो सिंधु साहु आहे। असां उन सिंधूअ जे हवाले खां मां तव्हांखे हिकिड़ो मूं लिखियो आहे, उहो फेसबुक ते रखियो हुयो, हिकिड़ी पोस्ट आहे, टाइम घटि आहे मां नथी पढ़ां, पर उन जे हिसाब सां मूं लिखियो बि आहे त सिंधु पंहिंजो साहु आहे, साहु ॾिबो सिंधु न ॾिबो। इन जे करे सभु सिंधी इन पैगाम खे सम्झनि था, मूंखां अॻु में ई सम्झनि था, इन जी जदोजहद खे जारी रखनि त जीअं असां पंहिंजे हक़ खे हासिलु कयूं। बिल्कुलु बिल्कुलु मैडम, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आया ऐं ॿुधायो पंहिंजे त तव्हांजे जनम ॾींहं जो केक कटण जूं तयारियूं मुकमल थी चुकियूं आहिनि। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो, वेंदे वेंदे इहा ई ॻाल्हि कंदुसि त महिरबानी करे पंहिंजे उताकुनि मां, पंहिंजी होटलुनि मां, पंहिंजे घरनि मां निकिरो ऐं सिंधूअ खे बचायो, पंहिंजे कोसर खे बचायो, पंहिंजा ॿार वठी अचो, रोडनि ते अचो। हीअ सिंधूअ जी जंग आहे, असांजे नसलुनि जी जंग आहे, सो अचो रोडनि ते अचो ऐं पंहिंजे सिंधूअ खे बचायो। मूंखे ॾींदा इजाज़त। अला भाई।